अस्सलाम वालेकुम माया ज़ोहेब चांडियो ऐं माया भाभी जी ऐं दिल जी गहराइनि सां तव्हांखे वेलकम कंदासीं पंहिंजे शो में जंहिंजो नालो आहे धरती जो जमालो वाह वाह जमालो। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं उमेद सां त जिथे बि हूंदव ख़ुशि हूंदव। भाभी जी तव्हांखे वेलकम कंदासीं पंहिंजे फ्लोर ते। कहिड़ा हाल आहिनि? ठीक लॻा पिया आहियो? बसि वे भाउ मूंसां वॾो हादसो थियो आहे। अलाए कहिड़ो तव्हां सां हादसो थियो? तूं पुछो कोन मूंखां, मूंखे देरि छो थी वई? न मां तव्हां खां पुछण वारो हुयुमि त तव्हां थोरो लेट आयो अॼु। पहिरियों मां तव्हांखे वेलकम कयो न, वेलकम चवण ॾींदव त मां नेक्स्ट क्वेश्चन कंदुमि न। बहरहाल ॿुधाए छॾियो, हाणे चयो अथव त तव्हां लेट छो थी वियो अॼु? मां पंहिंजे भाणजे सां अचां पई मोटर साइकिल ते। जी। हो बि सिखियल नओं सिखे थो वञा। अच्छा। जीअं खयो आयो त बसि मूंखे किराए विधे एक्सीडेंट करे छॾी। तव्हांजो हुन एक्सीडेंट करे छॾियो? जी। बचाव त थी वियो न? बसि अलाह बचायो। हा अलाह बचायो। भाभी जी चए थी त मुंहिंजो भाणे जो, पर उहो अञा हाणे सिखे ई थो। जॾहिं भाभी जी सिखे थो त तव्हां छो एॾो जेको आहे त लॉन्ग ड्राइव ते वेठी आहे? तव्हांजो घर त काफ़ी परे आहे। बसि मां जल्दी जल्दी ऑफिस पुॼा न। हिकु त कराची में एॾी ट्रैफिक आहे, हुन रोड सां तव्हां हुनखे वठी आया आहियो। ऐं अॼुकल्ह तव्हां ॾिसंदा हूंदव त रोड ते काफ़ी सारा एक्सीडेंट्स असांखे ॾिसण में मिलंदा आहिनि। उहो सिर्फ़ु इन जे करे जेका असांजी नई जनरेशन आहे, जेका नई नस्ल आहे, थोरो घणो अगरि सिखी थी वञे ड्राइविंग त हाईवे ते हलाइण में देरि न आहे। पोइ ओवरटेक बि कनि था, ग़लति कनि था ऐं हुन में एक्सीडेंट्स थी वञनि था। पर इन में भाभी जी छा करणु घुरिजे? तव्हां बि जीअं अची वियो पंहिंजे भाणे जे सां, माना तव्हां जहिड़ा माण्हू हुननि खे चवनि था न हलो असांखे खणी हलो, पोइ भले एक्सीडेंट थिए। बसि ग़लती कई, पर ॿारनि खे गाॾी ॾिजे ई न। अच्छा, पहिरियों त ॿारनि खे गाॾी ॾिजे ई न। अच्छा भाभी जीअं बि थींदो आहे त घर त माना पंहिंजे पेरेंट्स खे ॿार चवंदा आहिनि असांखे बाइक ॾियो हलाइण जे लाइ, गाॾी ॾियो। असां बिल्कुलु आस्ते हलाईंदा आहियूं ॿार, पर आस्ते उहो न हलाईंदा आहिनि। हुननि जी पाण में कॉम्पिटिशन हूंदी आहे दोस्तनि जी रोड ते, ऐं हिन कॉम्पिटिशन जे करे भाभी जी असां पंहिंजी अखियुनि सां जेको एक्सीडेंट्स ॾिठा आहिनि ऐं डेथ्स ॾिठियूं आहिनि छोकिरनि जूं। पंहिंजे अखियुनि सां जी बिल्कुलु। ये व्हीलिंग कंदा आहिनि मथे खणी। अच्छा व्हीलिंग आहे भाभी जी, हुनखे व्हीलिंग चइबो आहे। त दैट मीन्स जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि खे यकीन न करणु घुरिजे कॾहिं बि पंहिंजे ॿारनि ते। माना उहे पंहिंजे पेरेंट्स खे बि कूड़ हणी वेंदा आहिनि ऐं हुनजो नतीजो पोइ छा निकिरंदो आहे? नतीजो एक्सीडेंट थींदो आहे, मालिक परेशान थी वेंदा आहिनि। जी बिल्कुलु। त इट मीन्स के अगरि तव्हां ड्राइविंग सिखो बि था त पंहिंजे रूल्स ऐं रेगुलेशन सां सिखो। अगरि ॿाहिरि माण्हू हलाए बि थो, जिते 10 मिंटनि में किथे पुॼणो आहे, हिते असां 15 मिंटनि में बि पुॼूं, एटलीस्ट असां सेफली त पंहिंजे घर पहुचंदासीं, सेफली पंहिंजी डेस्टिनी ते पहुचंदासीं। त हिन में जेको आहे भाभी जी, जेके ॿार आहिनि उन्हनि खे बि थोरो घणो कॉम्प्रोमाइज़ करणु घुरिजे, कोऑपरेट करणु घुरिजे, थोरो घणो पेरेंट्स खे बि करणु घुरिजे। तॾहिं न त मोस्टली असां ॾिसंदो आहे एक्सीडेंट्स वग़ैरह। त थोरो सम्झ में अची वियो हूंदो सभिनि खे। हाणे सम्झ में अची वियो। त गेम स्टार्ट कई भाभी जी? जी बिल्कुलु स्टार्ट कयो। ठीकु आहे, त पोइ हाणे बाक़ाइदा पंहिंजी गेम जो आगाज़ कयूं था। असांजो फर्स्ट सेगमेंट हूंदो आहे दिलि ऐं सितारे वारो। त ही रही दिलि ऐं सितारो। त जल्दी सां स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे शामिल थी वञो असांजे हिन प्रोग्राम में, जंहिंजो नालो आहे धरती जो जमालो वाह वाह जमालो। ऐं एनएक्स जे ताउन सां असांजे दिलि ऐं सितारे वारो सेगमेंट थी चुको आहे स्टार्ट। त पुछो न भाभी जी तव्हां असांखे फर्स्ट ऑफ ऑल। चलो बिल्कुलु ठीकु आहे। त भाभी जी ऐं असां जेसिताईं खे ॾियूं त ॾिसूं था अॼु केरु थो विन करे। ऐं कल्ह त मां विन कयो न भाभी जी? न कल्ह मां कयो तो कयो। अलाए कंहिं कयो हुयो? अलाए तव्हां कयो न मां कयो, मूंखे त यादि न आहे। बहरहाल ॾिसूं था त अॼु भाभी थी विन करे या मां थो विन कयां। त भाभी जी 3 चांसिस तव्हांजा ऐं 3 चांसिस मुंहिंजा। त तव्हांजो फर्स्ट चांस आहे भाभी जी, जल्दी सां ॿुधायो दिलि या सितारो? दिल। दिल। त भाभी जी चए थी दिल ईंदी, सो लेट्स सी दिल या सितारो इन योर वी गो। ओ सितारो आयो भाभी, दिल न आई। तव्हां हिकिड़ी पॉइंट बि विन न कई आहे, 2 चांसिस अञा तव्हां वटि आहिनि। सो लेट्स सी त भाभी जी हाणे सही ॿुधाइनि थियूं या नथियूं ॿुधाइनि। त भाभी जी दिल या सितारो? हाणे सितारो। हाणे सितारो, वरी सितारो। सितारो। इन खां पहिरियों छा ॿुधायो था? दिल। हाणे सितारो था ॿुधायो? छो हिकिड़े दफ़े दिल ते तव्हांजो एतबार ख़तम थी वियो? बस यकीन जेतिरो हुजे। ऑलराइट, भाभी जी चवनि थियूं सितारो। सो लेट्स सी सितारो या वरी दिल इन योर वी गो। सितारो। सो दैट मींस 1 पॉइंट गोस टू भाभी जी। लास्ट चांस है भाभी जी जो। सो लेट्स सी अगर लास्ट सही ॿुधाइनि थियूं त दैट मींस भाभी जी 2 पॉइंट्स विन कंदियूं। अगरि सही नथियूं ॿुधाइनि त हिक ते ई हूंदियूं। त भाभी जी तव्हांजो लास्ट चांस आहे सितारो या दिल? सितारो। सितारो। हाँ। सोचे वठो। भाभी जी कॉल अची वई आहे, तव्हां सां ॻाल्हायूं था। अस्सलाम वालेकुम, कहिड़े किथां? वालेकुम सलाम, बाबर थो ॻाल्हायां लाड़काणे खां। जी भाउ नालो रिपीट कजो। बाबर। बाबर। जी बाबर, वेलकम टू शो। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? भाभी जी छो चुप बीठा आहियो? लॻो पियो ख़ुशि आहियो? हेलो हेलो हेलो
जी आवाज़ अचे पियो? जी जी भा तव्हांजो आवाज़ अचे पियो, तव्हां सां भाभी जी ॻाल्हाइनि थियूं, थोरो हिननि खे बि त रिस्पॉन्स ॾियो न तव्हां। भाभी जी ॻाल्हायो, जी। कंटिन्यू बाबर कंटिन्यू। बाबू क्या हाल आहे साहिब भाभी? केरु लॻो पियो आहे? अॼु मूंसां बसि असां वॾो सही आहे। हादसो थियो हुई, मां एक्सीडेंट खां बची वई आहियां। अला केरु कंदो, अला केरु कंदो। बसि दुआ कयो भाउ। जी जी ॾिसो मूंखे ख़बर हुई भाभी जी असांजे कॉलर्स खे ज़रूरु ॿुधाईंदी, हिनखे ख़बर बि आहे लाइव शो त सभिनि ॿुधो आहे, पर पोइ बि ज़रूरी आहे ॿुधाइणु, छो जो भाभी जी जी, नथी जी। चाहे त जेको मूंसां थियो आहे उहो तव्हां सां बि थिए, इन करे न केयरफुल। न मां इहो छो चयो न इहे नथा चओ, न माना मां पंहिंजे हथ जो चई छॾियो। बाक़ी अलाह भाभी जी- सभिनि जे सिर में ख़ैरु करे। न मां इहो ई त चयो त भाभी जी नथी चाहे त कंहिंसां कुझु ग़लति थिए, इन जे करे तव्हां हुननि खे हा, ॿुधायो। इहा ॻाल्हि तव्हां ॿुधो त सही न। अदा असांजे दिलि से तारे वारो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे, एनिक्स जे ताउन सां त तव्हां सां शुरू कजे। जी जी ठीकु आहे भाउ, तव्हांखे असां 5 चांसेस ॾींदासीं, जेतिरा तव्हां सही जवाब ॿुधायो एतिरो तव्हां पॉइंट्स विन कंदव। सो लेट्स बिगिन द गेम। दिस इज योर फर्स्ट चांस। दिलिया सितारो। सितारो सितारो त अदा बाबर चवनि था सितारो। सो लेट्स सी सितारो या दिलनि वी गो। ओ दिल अची वई भाउ, सितारो न आयो, दैट मीन्स तव्हां पॉइंट विन न कई आहे, बट तव्हां वटि 4 चांसेस अञा आहिनि। सो लेट्स सी 4 चांसेस में तव्हां केतिरियूं पॉइंट्स विन करे सघो था। का So ॻाल्हि one न आहे time- मुंहिंजा भाउ, का ॻाल्हि न आहे। का ॻाल्हि न आहे भाभी जी चई थी, का ॻाल्हि न आहे। सो वंस अगेन भाई तव्हांजो सेकंड चांस आहे, दिल या सितारो। दिल दिल। सो अदा बाबर चवनि था दिल। सो लेट्स सी दिल या सितारो इन योर वी। वंस अगेन गो। ओ भाउ वेरी सॉरी, सितारो अची वियो, दिल न आई, दैट मीन्स अञा तव्हां हिकिड़ी पॉइंट विन न कई आहे, बट स्टिल यू हैव 3 चांसेस, सो डोंट वरी भा। दिल या सितारो। दिल वंस अगेन दिल भाभी जी। दिल दिल भाभी जी ईंदी दिल? हा ईंदी दिल ईंदी दिल। ईंदी। बस भाभी जी हा करे छॾियो न। ओ भाभी जी जो बि को भाभी जी जेको तव्हां चयो उहो त न आयो। बसि हाणे नसीब अहिड़ो आहे। भा सॉरी, थर्ड चांस में भी जेको तव्हां ॿुधायो उहो कोन निकितो, दैट मीन्स तव्हां वटि लास्ट 2 चांसेस बचा आहिनि। ऐं त भा ॿुधायो दिल या सितारो। एॾो बैड लक। सितारो सितारो। त भा बाबर चवंदा वंस अगेन सितारो। सो लेट्स सी विदाउट वेस्टिंग एनी टाइम इट गोज़। ओ भा दिल अची वई, हेॾो बैड लक, सितारो कोन आयो। लास्ट चांस आहे तव्हांजो, हिकिड़ी पॉइंट बि विन न कई आहे भा। आख़िरी त सही ॿुधायो, आख़िरी सही ॿुधायो, हिकिड़ी त पॉइंट विन कयो। सितारो छा पिया ॿुधायो, सितारो या दिल? सितारो सितारो सितारो। त बाबर चवनि था सितारो। सितारो त भाभी जी छा पियो लॻे? ईंदो सितारो। ईंदो। हिन को पहिरियों बि त चव ईंदो। न हाणे हिकिड़ो चांस ईंदो। हिकिड़ो चांस ठीकु आहे। त अदा चवनि था सितारो, ऐं मां हिनखे हीअं सटियां। आख़िरी त सितारो आयो भा, अची वियो सितारो। दैट मीन्स तव्हां हिकिड़ी पॉइंट जस्ट विन कई आहे। अदा बाबर थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। थी थो सघे तव्हां खां जेके नेक्स्ट कॉलर हूंदा उन्हनि जो तव्हां खां बि वधीक बैड लक थी थो सघे, बट उहा ख़बर पवंदी हिन खां बाद में। ॾिसंदा रहो असांजो ई सेगमेंट। सो वंस अगेन थैंक यू वेरी मच अदा फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो। त ही हुया बाबर जे हिकिड़ी पॉइंट विन कई आहे 5 चांसेस में। त भाभी जी असां पंहिंजी गेम खे कयूं कंटिन्यू। तव्हांखे मां 2 चांसेस ॾिना, 2 चांसेस में तव्हां हिकिड़ो सही ॿुधायो ऐं हिकिड़ो ग़लति ॿुधायो। तव्हांजो लास्ट चांस रहे थो। सो लेट्स सी लास्ट चांस में तव्हां पॉइंट विन करे सघो था या नथा करे सघो। त भाभी जी दिल या सितारो? सितारो सितारो सितारो। त भाभी जी चवे थी हाणे ईंदो सितारो। सो लेट्स सी सितारो या दिल एंड हियर वी गो। ओ दिल जी वई, सितारो न आयो। दैट मीन्स भाभी जी जस्ट हिकिड़ी पॉइंट विन कई आहे 3 चांसेस में। ऐं हाणे आई मुंहिंजी वारी, भाभी कंदी हिनखे फ्लिप। जी भाभी जी इट्स इन योर हैंड। त पोइ ॿुधायो ठीकु दिल जा आहे, थोरो सितारो। साइड कयो न, नक खे थो लॻे वई हीअं हीअं रखियो न, हिकु नक एॾो वॾो रखियो अथव वरी हिनखे मथे था छिको। सही, हा हाणे मुंहिंजो सही नक आहे। किनो आहे। अन किनो न आहे, सुहिणो आहे न। पोइ हा, तव्हांखे पोइ? ख़बर हुजणु घुरिजे जॾहिं हेॾो नक आहे मुंहिंजो, हेॾो 1.5 फुट जो, त पोइ हिनखे थोरो हेठि करे फ्लिप कयो न, हुन सां टकराइजे तो कटिजी वञे, बेनका थी वेंदो न। ओके ओके। नक दिल चवंदा जा आहिनि सितारो। शान हूंदो आहे। ज़ोर भाउ ॿुधायो दिल जा सितारो। ठीकु आहे, त पोइ दिल फर्स्ट सोचेव थो? सोचो आहे तॾहिं त ॿुधायो आहे। दिल 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 अची वई दिल। सो 1 पॉइंट कम्स टू मी। हिकिड़ी पॉइंट मां विन करे चुको आहे भाभी जी। दिस इज माय सेकंड चांस। ऐं हाणे बकाया तव्हांजा 4 चांस आहिनि बस। छा पिया चओ? बकाया तव्हांजा 2 चांस रहिया। हा अञा मुंहिंजा 2 चांसेस आहिनि, मतिलबु असां बराबरि त थी विया आहियूं। हाणे मां हारे कोन थो सघां, बराबरि थी विया आहियूं। ऐं हाणे बाक़ी
बचन था मुझे 2 चांसेस भाभी जी हाणे मां चवंदुमि सितारो सोचे वठो वरी बि वरी सोचो आहे त चवां थो न चलो चलो ओ दिल आई सितारो ना आयो दैट मींस हाणे मुंहिंजो लास्ट चांस आहे हाणे कोशिश कंदुमि अलाह करे अची वञे जेको मां तव्हांखे ॿुधायां भाभी जी का त विन कयां अजी भाभी जी त हाणे दिल जा सितारो सितारो So we have a call now right now भाभी जी हेलो अस्सलाम वालेकुम कहिड़े किथां वालेकुम सलाम मुश्ताक चांडियो थो ॻाल्हायां जी भाउ मुश्ताक चांडियो वेलकम टू शो मुश्ताक भाउ खे लॻो पिया ख़ुशि आहियो अल्लाह जो करम आहे तव्हां ख़ुशि आहियो जी जी मां तव्हांखे कीअं थी लॻा मुंहिंजा वार ॾिसो सुठा आहिनि न ऐं मुड़ुसु तारो काॾे भॼी वियो मुड़ुसु बसि यादि न ॾियारियो वरी मां ग़मगीन थी वेंदी आहियां हुन त नी ॿई शादी करना हिन मुड़ुस खे छॾे करे न बसि हाणे मुंहिंजे अदा मुड़ुस मुड़ुस हिनखे तलाक ॾेई छॾी हाणे मुड़ुस चओ छो था हिनजो मुड़ुस न आहे हाणे ये अकेली आहे सिंगल आहे न ॿिए सां शादी करे न न पोइ असां कोशिश कयूं था भाउ असां भाभी जी जो रिश्तो असां ॻोल्हण में बिज़ी लॻा पिया आहियूं अगरि तव्हांजी नज़र में को सुठो रिश्तो हुजे भाभी जी जो तव्हां बि असांखे सजेस्ट करे सघो था आहे हिन लाइ ॾिसो ॻोल्हियूं था हिकिड़ो ठीक है भाउ तव्हांजी महिरबानी थींदी तव्हां भाभी जो रिश्तो ॻोल्हियो त ही बि वीचारी फ़िलहाल जेको आहे त वरी सेठ आहे ग़मगीन आहे भाभी जी जा त सुतल सूर जाॻाए छॾिया आहिनि वरी रोए थी भाभी फ़िलहाल न रो असांजो शो त हलंदो बाद में घर वञी रोईंदो त भाउ असांजो दिल ऐं सितारे वारो सेगमेंट हले थो तव्हां खां पहिरियों असां ॾे कॉल कई बाबर ऐं हुन सिर्फ़ु हिकिड़ी पॉइंट विन कई आहे तव्हां इज़ीली मुंहिंजे ख़्याल में विन करे सघो था हिन खां वधीक बिल्कुलु ठीकु आहे त पोइ शुरू कजे तव्हां सां जी ऑल राइट असांजो एनेक्स जे तावन सां ही दिल ऐं सितारे वारो सेगमेंट आहे जेको खेॾूं पिया तव्हां सां ही तव्हांजो फर्स्ट चांस आहे भाउ दिल या सितारो 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 त मुश्ताक फर्स्ट टाइम चयो आहे सितारो लेट्स सी सितारो या दिल वी गो सितारो ऑल राइट 1 पॉइंट गोस टू यू अदा मुश्ताक So that means तव्हां स्टार्टिंग वारा असांजा जेके फर्स्ट कॉलर आहिनि तव्हां थी चुका आहियो बराबर अगरि हिकिड़ो बि ॿुधाईंदो उन्हनि खां त विन करे सघंदो बट जेके तव्हां को नेक्स्ट कॉलर हूंदा उन्हनि जी काई बि न ख़बर सो दैट मीन्स तव्हांखे बेस्ट प्ले करिणो आहे वधि खां वधि पॉइंट्स हासिल करणा आहिनि त भाउ दिस इज़ योर सेकेंड चांस त ॿुधायो दिल या सितारो 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 सेकेंड चांस बि अधु चयो आहे सितारो ये बि गो ओ भाउ सो सॉरी दिल अची वई सितारो न आयो अञा तव्हां मुंहिंजा भाउ का ॻाल्हि न का ॻाल्हि न आहे मुंहिंजा भाउ का ॻाल्हि न आहे जी अञा 3 चांस आहिनि अञा तव्हां वटि 3 चांसिस आहिनि भाभी जी तव्हांखे थोरो जेको आहे न माना हथ थी रखे दिलासो थी ॾे को मसलो न आहे भाउ त तव्हां वटि 3 चांसिस अञा आहिनि भाउ ॿुधायो दिल या सितारो दिल हाँ दिल 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 भाभी दिल जॾहिं तव्हांजे दिमाग़ में दिल लफ़्ज़ ईंदो आहे त छा सोचदा आहियो दिल बसि दिल त हाणे मुंहिंजी टुटी पई आहे दिल टुटी दिल हूंदी टुटण लाइ आहे हा टुटण लाइ दिल हूंदी आहे न हर भरू टुटल आहे ठीकु आहे त भाउ चयो आहे दिल भाउ जो इहो टियों चांस आहे सो लेट्स सी दिल आहे या सितारो आहे इन वी गो दिल सो दैट मीन्स तव्हां 2 पॉइंट्स विन करे चुका आहियो भाउ अञा तव्हां वटि 2 चांसिस आहिनि त ॿुधायो जल्दी सां दिल या सितारो सितारो दादा चवनि था सितारा त आसमान में हूंदा आहिनि भाउ हिते बि सितारो ई आहे ज़मीन जे सितारनि जे कॾ छो लॻिया आहियो अॼुकल्ह ॾींहं में बि तारा थो नज़र अचे एॾी गर्मी आहे हाय गर्मीअ में ॾींहं में तव्हांखे तारा नज़र अची विया आहिनि नज़र अची वञे ऐं राति जो सिज त न नज़रंदो आहे न राति जो तारा बि नज़र कोन था अचनि एॾी गर्मी आहे अच्छा ऑल राइट त ही तव्हांजो 4th चांस आहे चोथों आहे न भाभी जी न ही चोथों चांस आहे या ही चोथों हा हाणे चोथों चांस आहे भाउ 2 पॉइंट्स विन कयूं 2 आहिनि पॉइंट या लास्ट चांस आहे मां ॻाल्हाइण में कुझु भुली वियुमि ठीकु आहे भाउ ही तव्हांजो मुंहिंजे ख़्याल में 4th चांस आहे त ॿुधाए दिल या सितारो 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 आहे ही लास्ट चांस आहे न 4 चांस ठीकु आहे भाउ सितारो ॿुधायो आहे दा सो लेट्स सी सितारो या दिल सितारो अची वियो गुड 3 पॉइंट्स विन करे चुका आहियो तव्हां त भाउ दिल या सितारो दिल दिल लास्ट चांस आहे लेट्स सी दिल या सितारो एंड हियर वी गो दिल अची वई सो दैट मींस केतिरा पॉइंट्स भाभी जी ने विन कया आहिनि हिननि 4
4 पॉइंट्स विन कया आहिनि भाउ तव्हां एक्चुअली मां ॻाल्हाइण में थोरो घणो ई मगन थी वियुमि त मूंखे थोरी कंफ्यूजन थी वई पर भाभी जी ॿुधाए थी त तव्हां 4 पॉइंट्स विन कया आहिनि सो विच इज़ वेरी गुड थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग इस पंहिंजो नंबर ऐं एड्रेस नोट डाउन कराए छॾियो सो दैट मीन्स असां वटि थी चुका आहिनि 2 कॉलर्स बाक़ी असां वठंदासीं लास्ट कॉल द फर्स्ट कॉलर वाज बाबर ऐं सेकंड कॉलर असांजा हुया मुश्ताक ऐं हिते मां अचां थो वंस अगेन भाभी जी खे ॾियां थो ही छो जो मुंहिंजो लास्ट चांस रिमेनिंग हुयो मां हिकिड़ी पॉइंट विन करे चुको आहियां ऐं आख़िरी चांस मूं वटि आहे भाभी जी ऐं मां थी विया आहियूं चाहे पाण में हिकिड़ी पॉइंट भाभी जी विन कई हिकिड़ी मां विन करे चुको आहियां ऐं हाणे मुंहिंजो आहे लास्ट चांस भाभी जी जल्दी सां फ्लिप कयो ऐं मां तव्हांखे छा ॿुधायो सितारो सितारो ॿुधायो सितारो जी स्टार स्टार ऑल राइट आई एम द विनर फॉर दिस गेम टुडे भाभी जी अॼु बि विन करे वियुमि मां चलो का ॻाल्हि न आहे का ॻाल्हि न आहे ॾिसो जेलसी त मुंहुं मां नज़र थी अचे भाभी जी जे भाभी जी जेलस न थींदा कि बाबा पढ़ण में आहियूं असां को मसलो थोड़ी आहे पर भाभी मां छो जेलसी कंदमि जी जेलसी मां छो कंदमि न तव्हां कंदो बि न तव्हां त बिस्मा खां जेलसी कंदा आहियो न बिस्मा खां मां जेलसी कॾहिं न तव्हां कंदा आहियो मां कंहिंसां बि न कंदो आहियां मां तव्हां न्यूट्रल मूंसां बि माण्हू कंदा आहियां आहियो। मां कॾहिं बि कंहिंखां जेलसी न कई आहे ऐं अॼुकल्ह त माण्हुनि जे भाभी जी अलाए छो मूंखे ईअं धप बि सिंगण में ईंदी आहे माण्हुनि जी रग रग में जेलसी समाइजी वई आहे न तव्हां मूंसां बि जेलसी कंदा आहियो न बिस्मा न न सां मां तव्हां सां छो कंदुमि जेलसी बिस्मा सां बि कंदा आहियो मूंसां बि अच्छा अगरि मां तव्हांखो चलो सवाल ॿुधायो। कयां भाभी जी सवाल कयां जेलसी जे बारे में त इहा माण्हू जे अंदरि छो थींदी आहे जेलसी उहो इन करे तव्हांजा वार नंढड़ा आहिनि मुंहिंजा वार सुठा आहिनि इन जो मतिलबु भाभी जी जे चवण जो इहो मक़सदु आहे जॾहिं असां कंहिंखे फेमस ॾिसंदा आहियूं ॾिसंदा आहियूं त असां को मथे वञे थो माण्हू इन जे करे ऑटोमेटिकली दिलि जे अंदरि जेलसी थी वेंदी आहे असांजे सो वी हैव अ कॉल भाभी जी हेलो अस्सलाम वालेकुम कहिड़े किथां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम पंहिंजो तारुफ़ कराइजो केरु पियो ॻाल्हाए किथां पियो मां ॻाल्हाए मुस्कान थी ॻाल्हायां नारकानी खां मुस्कान जी अदा कीअं आहियो ठीकु आहियो मां तव्हांजो प्रोग्राम ॾिसां पई जी ठीकु छा कंदी ॾिसंदी आहियां ॿ ॾींहं ॾाढो मज़ो ईंदो आहे मूंखे थैंक यू वेरी मच सदी मुस्कान फॉर लाइकिंग अ शो असांजो दिल ऐं सितारे वारो सेगमेंट हली रहियो आहे एनेक्स जे ताउन जी, सां त पोइ तव्हां सां खेॾिजे ही सेगमेंट जी अदा मां दिलि वारो सेगमेंट खेॾंदमि जी बिल्कुलु तव्हां खां पहिरियों 2 कॉल्स अची चुकियूं आहिनि हाणे ताईं जो जेको हाईएस्ट स्कोर आहे हाईएस्ट पॉइंट्स आहिनि उहे 4 आहिनि त दैट मीन्स घटि में घटि तव्हांखे 4 करणियूं आहिनि खटण जे लाइ 5 पॉइंट्स करणियूं आहिनि त तव्हां सां असां हीअ गेम खेॾूं था दी ही तव्हांजो फर्स्ट चांस आहे दिलि या सितारो दिलि दिल त दी मुस्कान चवनि थियूं दिल सो विदाउट वेस्टिंग एनी ऑफ द टाइम हियर इट गोस दिल ऑल राइट 1 पॉइंट गोस टू यू दी मुस्कान तव्हां हिकिड़ी पॉइंट विन करे चुका आहियो तव्हां वटि अञा 4 चांसेस आहिनि त ही तव्हांजो सेकंड चांस आहे ऐं त ॿुधायो दिल या सितारो सितारो ही आहे सितारो सितारो हाणे दी मुस्कान चवनि थियूं सितारो त भाभी जी हाणे हिनखे हीअं करे हीअं फिटी कयां मत हीअं करे सितारो हियर इट गोस सितारो ऑल राइट दी कांग्रेचुलेशन सेकंड पॉइंट तव्हां विन करे चुका आहियो ऐं अञा तव्हां वटि 2 चांसेस आहिनि त ही तव्हांजो थर्ड चांस आहे दिल या सितारो 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 त वंस अगेन अदी चवनि थियूं सितारो सो लेट्स सी दिल या सितारो ऐं वंस अगेन मां हिन साइड खां हेरे मथे थो उछलाए ओ अदी दिल अची वई सितारो न आयो बट अञा तव्हां वटि 2 चांसेस आहिनि पर ॿई तव्हांखे सही ॿुधाइणा आहिनि पोइ ई तव्हांजो मुक़ाबिलो थी सघे थो सो दिस इज योर फोर्थ चांस अदी ॿुधाए दिल या सितारो मां ॾिसां अदी थर्ड चांस जी अदा दिलि हाणे अच्छा 2 पॉइंट्स अदी विन करे चुकियूं आहिनि न 2 पॉइंट्स विन करे चुकियूं आहिनि हिकिड़ो सही न ॿुधायो आहे 3 थी विया त ही तव्हांजो चौथो चांस आहे अदी छा ॿुधायो अदा दिलि हाणे दिल हाणे सो लेट्स सी दिल या सितारो दिल अची वई ऑल राइट अदी कांग्रेचुलेशन 3 पॉइंट्स तव्हां विन करे चुका आहियो ऐं हिकिड़ो तव्हां जवाबु सही कोन ॾिनो दैट मीन्स हाणे तव्हांजो लास्ट चांस आहे ऐं पूरो दारोमदार जेको गेम जो आहे न लास्ट चांस आहे अगरि इहो तव्हां विन कयो था त पोइ ई टाए थी सघे थो ऐं असां चिट पिक कंदासीं त ॿुधायो अदी दिल या सितारो दिलि दिल दिल त अदी मुस्कान चए पई भाभी जी दिल 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 हिनखे फिटी कयूं फिटी कयो हाँ फिटी फिटी कयो दिल ऑल राइट
So Adi, that means some of 4 points win kaya hai. Not bad, very well played. Thank you very much Adi Muskan for calling us. And तमाम भी पंजो number address note down करा है. दिसंदारों सांजो program ये रहा बुधाई था. Who's going to be the winner for this segment? तो भाई Adi Muskan साने call कई हुनन भी 4 points win कयूं आइन. Adi Muskan का पेनी साने call के दे मुश्ताक. उनन भी 4 points win कयूं आइन. Starting में साने call कई अदे बाबर. But उन हिकड़ी point win कई हुनन जो नालो तो वंजे तो lucky draw में win करे सकें था 15,000 रुपए जो cash. तो बाकी सावट बनाला बचा भाभी जी. इनन के फोल्ड करे मां विदा तो बॉल में सा सिलेक्ट अंदा से एकड़ी चिट. लेट्स सी हु इज द लकीएस्ट वन टुडे. आई केयर विन तो करे ही सेगमेंट दिले सितारे वारो जेको आहे एनेक्स जे तावन सा. तो भाभी जी अची वे बॉल ता जे सामो जल्दी सा एकड़ी चिट कयो पिक ऐ दिसो ता त हु कैन विन एंड हु विन्स टुडे. ठीक है, चिट पिक थी चुकी है. हिन चिट के तरह डायरेक्ट विझूं था लकी ड्रॉ जो बॉल में. तो भाभी जी ॾियो मूंखे ॾिसूं था त केरु थिए थो विनर अॼु असांजे एनेक्स जे सेगमेंट जो. none other than Muskan. Congratulations Muskan for winning Annex gift hamper. So that means असांजो फर्स्ट सेगमेंट थी चुको आहे ख़त्म. हाणे असां स्टार्ट कंदासीं पंहिंजो सेकंड सेगमेंट जेको हूंदो आहे बलून ब्लास्ट वारो. काफ़ी खूबसूरत कलर्स हूंदा आहिनि बलून्स जेके ॾेखारींदा तव्हां कंदा आहियो बुक. पर हिन सेगमेंट जे स्टार्ट थियण खां पहिरियों नंढो टाइम थी वियो आहे ब्रेक जो. त पोइ केॾांहुं बि न वञिजो. असां हीअं वियासीं, हीअं आयासीं, हीअं वियासीं, हीअं आयासीं. त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो, वाह वाह जमालो. वेलकम बैक टू धरती जो जमालो, वाह वाह जमालो. ऐं स्टार्ट थी चुको आहे असांजो बलून्स वारो सेगमेंट जेको आहे धरती टीवी जे तावन सां. ठीकु आहे. त भाभी जी अॼु तव्हांजे हथ में कहिड़ा कलर्स आहिनि? रेड ऐं पिंक. वैसे पिंक मां खणण पे चाहियो, वरी तव्हां खणी वियो. पोइ छा आहे, मां पिंक कलर मुंहिंजो फेवरेट तो है. ठीक है, को मसलो न भाभी जी. तव्हांखे ॾिनो अॼु पिंक. मां त 4 कलर जेके असांजा आहिनि. मुंहिंजे लेफ्ट में आहे ग्रीन कलर, आहे त लाइट ग्रीन कलर, बट न के असां ग्रीन में कंदासीं शामिल. पर्पल कलर, पिंक कलर ऐं रेड कलर. त पोइ जल्दी सां कॉल करे शामिल थी वञे असांजे हिन सेगमेंट में. सिलेक्ट कयो पंहिंजी पसंदि जो कलर. ऐं 4 बलून्स में को हिकिड़ो अहिड़ो बलून हूंदो आहे जंहिंमें अंदरि हूंदो आहे विनर. त ॾिसूं था हू इज़ गोइंग टू बी विनर फॉर दिस सेगमेंट टुडे. त भाभी जी व्हाट यू थिंक, तव्हांखे छा थो लॻे त अॼु कहिड़े बलून जे अंदरि हूंदो विनर? मूंखे लॻे थो अॼु पिंक में. तव्हांखे पिंक में? तव्हांखे कल्ह बि त ईअं पियो लॻे न भाभी पिंक में? न, कल्ह येलो में. ऐं मूंखे लॻे पियो त अॼु पर्पल जे अंदरि आहे. हिन जे अंदरि मूंखे विनर नज़र पियो अचे. ही लिखियल आहे न शायदि. ही ॾिसो भाभी जी बि ॾिसण शुरू थी वई आहे. सो वी हैव अ कॉल नाउ. अस्सलाम वालेकुम. केरु है किथां? वालेकुम अस्सलाम साईं. वासे सुमरो हैदराबाद सां. जी भाउ नालो छा ॿुधायो? मोहम्मद वासे. अदा वासे वेलकम टू आवर शो. जी भाभी चुप छो थी वियो? तव्हां ॻाल्हायो पिया न वासे सां? जी जी बिल्कुलु साईं. अदा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह. आदि तव्हांजो हाल आहे? अदा बलून्स वारो सेगमेंट शुरू थी चुको आहे. पोइ कहिड़ो बलून सिलेक्ट था कयो तव्हां? अदी रंग कहिड़ो आहे? कहिड़ा आहिनि? 4 रंग आहिनि. त मुंहिंजे हथ में पर्पल कलर आहे, ग्रीन कलर आहे. भाभी जी जे हथ में पिंक कलर ऐं रेड कलर आहे. त तव्हांजे नाले ते असां कहिड़े कलर जो बलून कयूं बुक? अदा रेड करे छॾियो. रेड कलर जो बलून कयूं बुक. जी जी बिल्कुलु. माना जेको तव्हांखे सभ खां वधीक खूबसूरत ऐं डार्क कलर लॻो तव्हां उहो बुक कराए छॾियो. जी जी बिल्कुलु.
ठीकु आहे त थैंक यू वेरी मच वासिफ कॉलिंग अस तव्हांजे नाले ते असां करे चुका आहियूं रेड कलर जो बलून बुक वंस अगेन थैंक यू वेरी मच पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾियो सो दैट मीन्स वी हैव गॉट अ वन कॉलर हिकिड़ो बलून थी चुको आहे बुक बाक़ी असां वटि बचा 3 बलून्स वन इज़ अ पर्पल द सेकंड वन इज़ अ ग्रीन एंड द थर्ड वन इज़ अ पिंक त पोइ देरि छा जी तव्हां बि जल्दी कॉल करे सिलेक्ट कराए छॾियो पंहिंजी पसंदि जो कलर छो जो आख़िरी ऑप्शन जेको तव्हांखे हूंदो आहे न हुन में को ऑप्शन ई न हूंदो आहे आख़िरी जेको ऑप्शन हूंदो आहे उन में को ऑप्शन न हूंदो आहे ज़ेबा अॼु मुंहिंजे हथ जो हिकिड़ो बलून बुक थी वियो अच्छा तव्हांजो हिकिड़ो अॼु भाभी जी जो पहिरियों बलून बुक थियो आहे त भाभी जी खे लॻे थो त हिन पिंक में विनर आहे हिन पिंक में विनर आहे मूंखे लॻे थो त अॼु मूंखे छा थो लॻे अॼु भाभी जी ग्रीन में मां ग्रीन चयो वाइट ग्रीन आहे पर हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायां भाभी जी जी मां त ईअं ई चई छॾियो बहरहाल में आहे पर मूंखे लॻे थो त जेको तव्हां पिंक था ॿुधायो न मूंखे बि लॻे थो त हिन में न हुजे हिन में न विनर हुजे मूंखे अलाए छो लॻे थो हिन में न हुजे सो लेट्स सी सेकंड कॉलर असांजो केरु आहे कहिड़ो बलून सिलेक्ट करे थो सो वंस अगेन भाभी जी असां हलूं मुंहिंजे ख्याल में पंहिंजे स्पॉन्सर जी तरफ़ तो अचो थोरो हिन साइड सो वी हैव अ कॉल फर्स्ट कॉल अटेंड कयूं ओके ठीकु आहे त अस्सलाम वालेकुम केरु किथां वालेकुम अस्सलाम अदा मोहम्मद यूसुफ अदा भलीकार असांजे शो में वेलकम थैंक यू अदा अदा यूसुफ ख़ैर आहे ख़ुशि आहियो खैर बाबू जी खैर तव्हां ॿुधायो ठीकु आहियो जी जी शो ॾिसो पिया जी जी बिल्कुलु त पोइ कहिड़ो तव्हांजे नाले कयूं बलून्स ग्रीन कलर जो कयो कहिड़ो कलर ग्रीन ही जेको मुंहिंजे राइट हथ में आहे था ही ग्रीन जी जी अदा इहो ठीकु आहे भाउ तव्हांजे नाले ते असां ग्रीन कलर जो बलून कयूं था अब बुक त ही हुया मोहम्मद यूसुफ जे असांखे कॉल कई अदा थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस ऐं तव्हांजे नाले ते ग्रीन कलर जो बलून थी चुको आहे अ बुक सो दैट मीन्स 2 बलून्स हैव बीन बुक ॿ थी चुका आहिनि बुक ऐं फाइनली बचनि था 2 बलून्स जल्दी सां कॉल करे इन्हनि खे बि कयो सिलेक्ट ताकि असां फाइनलाइज़ कयूं ऐं काॾे वई मुंहिंजी जादुई पेन असां हिन जादुई पेन सां कंदा आहियूं बर्स्ट हिन बलून्स खे त भाभी जी केॾो मज़े जो इहो मोमेंट हूंदो आहे जॾहिं मां ब्लास्ट कंदो आहियां हा मूंखे ड्रिज बि थींदो तव्हांखे ड्रिज छो थींदो आहे मुंहिंजे हथ में न पेन हणी विझो था पोइ तव्हां कॾहिं कॾहिं त मूंखे जखाईंदा बि आहियो बलून खे वापसि करे छॾींदा आहियो न पोइ बि ड्रिज थींदो आहे मथां पेन लॻी वञे मथां पेन लॻी वञे हथ में हा कॾहिं लॻी त न आहे न पेन लॻी त न आहे न लॻी आहे न ऐं स्टार्टिंग में ख़बर आहे तव्हांजी आदत कहिड़ी हूंदी भाभी जी जॾहिं स्टार्टिंग में असांजो बलून वारो सेगमेंट हूंदो त भाभी जी थ्रू आउट पूरे सेगमेंट में हीअं हथ मथे करे पकड़े बीठी हूंदी बलून्स तव्हांजे हथनि में सूर न पवंदो तॾहिं भाभी जी कॾहिं कॾहिं पवंदो हा त हाणे सिखी वई आहे हाणे हीअ एक्टिव थी वई आहे पहिरियों हुनखे कंहिं शइ जी ख़बर कोन हूंदी बसि हाणे भाभी जी खे ख़बर पइजी वई आहे ऐं भाभी जी अॼु गाना शाना त यादि करे आया न बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट जे लाइ मूंखे त यादि न तव्हां को यादि करे ॿुधायो न मूंखे यादि न आहिनि न मां ब्रेक में यादि कंदुमि हिकिड़ो ॿुधाइजो पोइ बि हाँ हिकिड़ो मां ॿुधाईंदुमि तव्हांखे डोंट वरी बाथरूम सिंगिंग में हाणे मां बि हिकिड़ो गानो ॿुधाईंदो आहियां पर फ़िलहाल हले थो असांजो बलून्स वारो सेगमेंट त जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो ऐं सिलेक्ट कयो पंहिंजी पसंदि जो बलून बाक़ी लास्ट बचनि था असां वटि 2 बलून्स हिकिड़ो आहे पर्पल कलर जो ऐं ॿियो आहे पिंक कलर जो त भाभी जी अची वञो असां पंहिंजे स्पॉन्सर जी तरफ़ असांजा जेके नया स्पॉन्सर आहिनि लू बिस्किट वारा हिननि जा प्रोडक्ट्स आहिनि गाला जीरा प्लस ऐं कैंडी स्पेशली जेको नंबर आहे ॾिनल नंबर ते तव्हां कॉल करे थी सघो था लकी विनर्स त भई पोइ त ज़बरदस्त तव्हांखे ऑफर आहे कॉल बि न आहे करणी सिर्फ़ु मिस कॉल ॾियणी आहे मिस कॉल हण सां तव्हां थी सघो था लकी विनर्स अच्छा ज़ोएबा तव्हांजो फेवरेट बिस्किट कहिड़ो आहे मुंहिंजो फेवरेट भाभी आहे कैंडी मुंहिंजो गाला तव्हांजो ॻाल्हि आहे वीह कॉल न वारो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदब ॻाल्हायां पियो अशफाक अली दादू खां जी बा ख़ुशि आहियो जी बा अशफाक वेलकम टू अवर शो मां ठीकु आहियां तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक भाभी जी कीअं आहे ठीकु आहे इश्फाक बा दादू कीअं लॻो पियो हा अल्हम्दुलिल्लाह जबरदस्त तव्हां ॿुधायो तव्हां खां भाभी जी पुछे पई अदा अशफाक त दादू कीअं लॻो पियो आहे दादू बिल्कुलु जबरदस्त आहे तव्हां ॿुधायो सभु दादू जी गर्मी कीअं आहे गर्मी बि ज़बरदस्त आहे हा दादू जी गर्मी बि माशाल्लाह जबरदस्त आहे वाह 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 दादू जा तपियल रोड कीअं आहिनि उहे बि ज़बरदस्त आहिनि जबरदस्त जबरदस्त वाह 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 ॿियो भाभी जी ॿियो दादू जो कुझु पुछणु चाहींदो छा न बसि दादू जो ख़ैर पुछणो हाल वाल पुछणो बसि दादूअ जो ख़ैर ऐं दादू वारनि ॾे ख़ैर हुजनि छो जो पूरी सिंध में आहिनि असांजा दिलि वारा माण्हू ऐं त भाभी जी जल्दी सां ॿुधायो हुननि खे थोरो एक्सप्लेन कयो कहिड़ो सेगमेंट थो हले त भाउ असांजो बलून वारो सेगमेंट शुरू आहे तव्हांजे नाले कहिड़ो शुरू न आहे ख़तमु थियण वारो आहे भाभी जी ठीकु आहे
त भाभी जी कहिड़ा कहिड़ा कलर्स आहिनि त मां उन्हनि मां चूज़ करे माना थोरो एक्चुअली अदा असां वटि ॿ बलून्स लास्ट बचा आहिनि। हिकिड़ो आहे पर्पल कलर जो, ॿियो आहे हिकिड़ो पिंक pink। कलर जो जेको आहे भाभी जी जे हथ में। त कहिड़े कलर जो तव्हां बलून कंदो बुक दादू वारा अदा? पर्पल पर्पल कलर जेको मुंहिंजे राइट हथ में आहे। जी हाँ ठीक है वाशफाक तव्हांजे नाले ते असां कयूं था पर्पल कलर जो बलून बुक एंड थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾियो त अॼु अशफाक असांने कॉल कई दादू का उन्हनि बुक करायो आहे पर्पल कलर जो बलून ऐं थी चुको आहे बुक पर्पल कलर जो बलून। दैट मीन्स असां वटि हाणे लास्ट बलून बचो आहे ऐं उहो आहे पिंक कलर। वैसे पिंक कलर त मोस्टली माण्हुनि जो फेवरेट हूंदो आहे। अॼु छो पिंक कलर अञा ताईं सिलेक्ट न थियो आहे भाभी जी? जी खास करे जेके फीमेल्स हूंदियूं आहिनि मायूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो त फेवरेट हूंदो आहे पिंक कलर। उन्हनि जो फेवरेट पिंक हूंदो माना जेतिरे बि मां माण्हुनि खां पुछियो आहे, जेतिरी बि फीमेल्स खां, पंहिंजे खानदान में पंहिंजे घर वारनि खां, हिकिड़ो पिंक कलर वाइज ज़रूर हूंदो आहे जेको उन्हनि जो फेवरेट हूंदो आहे। पर हिन सां गॾोगॾु मोस्टली ब्लैक थी वियो कलर। ब्लैक बि फेवरेट आहे न? जी जी हाँ तव्हांजो बि ब्लैक फेवरेट आहे मुंहिंजो फेवरेट ऐं पिंक बि फेवरेट आहे पिंक बि फेवरेट। ऐं जेके वारनि ते कलर करायो आहे इहो त आहे फेवरेट मुंहिंजो कलर। इहो छा आहे? फेवरेट कलर आहे मुंहिंजो। इहो बि फेवरेट कलर आहे। जी। अॼु इहो तव्हांजो फेवरेट कलर मुंहिंजे हथ में आहे पर्पल कलर जो बलून जेको हाणे बुक थियो भाभी। हा बस तव्हां ही ॾिसो तव्हांजे वारनि सां मैच थो करे न। तव्हां मूंखे न ॾिनो न इहो खणी ॾे वॻ में। पंहिंजी मर्ज़ी सां तव्हां रेड चूज़ कयो आहे रेट त मां चूज़ कयो पोइ ही बि तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते कयो आहे। जी त ही मां पंहिंजी मर्ज़ी ते कयो, हिकिड़ो तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते हिकिड़ो मां पंहिंजी मर्ज़ी ते। चलो सही आहे। चलो सही आहे। अॼु एक्सीडेंट त थियो त मूंखे लॻे थो तव्हांजे दिमाग़ जी रग थोड़ी थिड़ी वई आहे। छो? छो तव्हां ॻाल्हायो अहिड़े तरीक़े सां था न। न उहो मां चवां त फेवरेट कलर आहे न हे बि मुंहिंजो जी फेवरेट कलर आहे इहो मुंहिंजो पर्पल। अच्छा पर्पल तव्हांजो फेवरेट कलर आहे। मुंहिंजा ठीकु आहे वार त भाभी जी पोइ सुभाणे हिकिड़ो कमु कंदासीं न। ऐं सुभाणे त न नेक्स्ट वीक छो जो अॼु असांजो लास्ट संडे जो ॾींहुं आहे त जेको नेक्स्ट वीक जॾहिं असां ईंदासीं त पोइ तव्हां पर्पल कलर तव्हां खणिजो खणी। ॿियो छा? पोइ पर्पल तव्हां खणंदव। ओके हा ठीकु आहे त भई टे बलून थी चुका आहिनि बुक। लास्ट असां वटि बचो आहे जेको आहे पिंक कलर। भाभी जी जे त वारो थी थो सघे हिन पिंक जे अंदरि ई हुजे विनर त पोइ देरि छा जिन सां कॉल करे ऐं बुक कराए पिंक कलर ताके जादुई पेन खणी करे। मां बि ब्लास्ट कयां हाणे वेट नथो थिए काफ़ी लेट थी वई आहे। जी हा न मां अची वई भाभी जी कॉल। हलो अस्सलाम वालेकुम केरु किथां? जी वालेकुम अस्सलाम मां नाइला थी ॻाल्हायां सखर खां। जी अदी नाइला वेलकम टू अवर शो। जी जी तव्हांजो प्रोग्राम होच मालो ॾाढे शौक़ सां ॾिसंदा आहियूं ऐं हिन वक़्तु बि लॉकडाउन में ॿियो कुझु त हुयो कोन बस टीवी या मोबाइल। बस थैंक यू वेरी मच सदी तव्हां असांजे प्रोग्राम खे लाइक कयो था पसंदि कयो था दी। असांजो हींअर बलून ब्लास्ट वारो सेगमेंट हली रहियो आहे। टे जेके बलून्स आहिनि उहे बुक थी चुका आहिनि। आख़िरी कलर बचो आहे पिंक कलर त पोइ तव्हांजे नाले ते असां इहो बुक कयूं पिंक कलर। जी जी पिंक कलर बुक कयो ऐं पिंक कलर वही मुंहिंजो फेवरेट कलर आहे। ठीकु आहे असां पहिरियों ई डिस्कस करे वेठा हुआसीं त जेके फीमेल्स हूंदियूं आहिनि मोस्टली हुननि जो पिंक कलर फेवरेट कलर हूंदो आहे। जी जी बिल्कुलु ठीकु आहे दादी थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस सदी। तव्हांजे नाले ते असां बुक करे छॾियो आहे पिंक कलर जो बलून। ॾिसंदा रहो असां हींअर ई अनाउंस कयूं पिया हू इज़ गोइंग टू बी द विनर फॉर द सेगमेंट जेको आहे धरती टीवी जे ताउन सां। त भाभी जी चारई बलून थी चुका आहिनि बुक। त हाणे फाइनली उहो टाइम थी चुको आहे जॾहिं असां ब्लास्ट कंदा आहियूं बलून्स खे। त हिकिड़ो कमु था कयूं हिकिड़ो कोई बि बलून मूंखे ॾियो हिकिड़ो हिन मां बि कोई बि रखूं। ऑल राइट त भाभी जी तव्हांजे हथ में कहिड़ो पिंक आहे त अदी नाइला पिंक कलर जो बलून करायो बुक ही वठो पिंक कलर ऐं हिकिड़ो मां पंहिंजे हथ में रखां हीअ आहे पर्पल कलर जो बलून। ऐं अदे अशफाक जे दादू का असांने कॉल कई हुननि बुक करायो पर्पल कलर जो बलून। सो लेट्स सी त हिननि जे अंदरि विनर आहे या न आहे। भाभी चिट्स खे रखो पंहिंजे हथ में। मुंहिंजे हथ में त अची वई चिट तव्हांजे हथ में बि अची वई। हाणे ब्लास्ट कयूं। ओके भाभी जी किलो गच में बात की पोइते कंदो पर मां पोइते कोन करण ॾिनो। छा थियो? या चीटिंग कयो। केड़ी चीटिंग कई? अञा मां बलून न पिया। केड़ी चीटिंग कई भाभी जी? डकी वई काई चीटिंग कोन कई। त हाणे असां हिन चिट्स खे खोलियूं था त ॾिसूं था त हिननि जे अंदरि विनर आहे या न आहे। सो अशफाक आई एम सो सॉरी सैड फेस अची वियो। तव्हां विन कोन करे सघियो भाउ बट डोंट वरी तव्हांजो नालो बि वञे थो। लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश। पर हुनजे लाइ तव्हांखे ॾिसणो हूंदो असांजो प्रोग्राम लास्ट ताईं। त भाभी जी जल्दी सां ॿुधायो हिन जे अंदरि विनर आहे या न आहे? Oh, I am sorry, Adi Naila. Oh, I am sorry, Adi Naila.
तव्हां बे विन न करे सघियो बट अदी नाइला जो नालो बे वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में दैट मीन्स जेके असांजा हाणे ॿ बलून्स बचा आहिनि रेड ऐं ही ग्रीन कलर हिन जे अंदरि आहे विनर त भाभी जी ही वठो तव्हां रेड कलर जो बलून हैव इट वठो ऐं वासे बुक कराए रेड कलर जो बलून ही वठो चिट वासे जी ऐं ही आहे ग्रीन कलर मोहम्मद यूसुफ बुक करायो ग्रीन कलर जो बलून सो दैट मीन्स या त विनर आहे रेड कलर जे अंदरि या त विनर आहे ग्रीन कलर जे अंदरि ऐं हाणे असांखे ख़बर पवंदी विदिन सेकेंड्स त मोहम्मद यूसुफ विन करनि था या वरी वासे विन करनि था हीअ ठीक है जल्दी से ब्लास्ट थी विया त भाभी जिन के ओपन कयो लेट्स सी हु विन्स टुडे ऐं मुंहिंजे हथ में जेका चिट आहे आई एम सो सॉरी अदा मोहम्मद यूसुफ तव्हां विन न करे सघियो दैट मीन्स अदा वासे इज द विनर फॉर दिस सेगमेंट कांग्रेचुलेशंस वासे फॉर विनिंग धरती टीवी गिफ्ट हैम्पर तव्हां विन करे चुका आहियो धरती टीवी जो गिफ्ट हैम्पर ऐं तव्हांजा नाला बि वञनि था लकी ड्रॉ जे बॉल में तव्हां बि विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश ऐं तव्हां ही सेगमेंट विन त कयो आहे पर हिन सां गॾोगॾु विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश भई इहा ई त ॻाल्हि आहे धरती टीवी जी भले तव्हां विन बि कयो पोइ बि तव्हां विन करे सघो था त भई हिते असांजो ही सेगमेंट बि पुॻो पंहिंजी पुॼाणी ते दैट मीन्स वी आर गोइंग टू स्टार्ट एंड द नेक्स्ट सेगमेंट जेको आहे अल्फाबेट्स वारो त पोइ सभु तयार थी वञो 20 सेकेंड्स में अखर ॿुधाइण लफ़्ज़ ठाहे ॿुधाइण जे लाइ त भई काॾे विया अल्फाबेट थी रहिया अल्फाबेट जेके आहिनि मुंहिंजे साम्हूं त भाभी जी अची चुका आहिनि अल्फाबेट्स ओके ठीक है तो पोइ जेसिताईं असांखे कॉल अचे असां पंहिंजी कॉम्पिटिशन स्टार्ट कयूं जेका भाभी जी मां स्टार्ट कंदा आहियूं त आहिनि मुंहिंजे हथ में अल्फाबेट्स ऐं असां हाणे हिन जो फॉर्मेट थोरो चेंज करे छॾियो आहे अल्फाबेट असां अखियूं बंदि करे या हीअं कढंदा आहियूं जेको तव्हांजे नसीब में हूंदो आहे तव्हां उन सां ई ॿुधाईंदा आहियो वर्ड्स ठाहे करे त भई भाभी जी लेट्स टेक आउट वन ऑफ द अल्फाबेट ॾिसूं था त असांजे नसीब में कहिड़ो थो निकिरे हीअ त ॾुखियो निकितो आहे भाभी जी थे निकितो आहे थेलो थेलो शुरू कयूं ओके शुरू कर थेलो थाबो थंबो थंबू थुक थाव थेली जी जी थर्माश थकावट 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 हाँ जी थकावट भाभी जी 1 भाई जी भाभी जी 2 भाभी जी 3 भाभी जी 4 भाभी जी 5 times up that means मां विन करे मेरा सारा थेसा ॿिया बि आहिनि थेसा थाईलैंड आहे थेसा थर्मामीटर आहे ॿियो थेसा ॿुधायां थेसा थर्मल पावर आहे ॿियो थेसा ॿुधायां ॿियो थेसा थैलीसीमिया आहे ॿियो थेसा ॿुधायां हाँ ॿियो थेसा आहे थांव त मूं बि चयो किथे चयो थांव चयो तव्हां चयो थेसा थाबो थाबो ठीकु आहे त भाभी जी पोइ हाणे ब्रेक जो टाइम थियो ब्रेक अची करे पंहिंजे कॉलर्स खे वठूं असां ओके ठीकु आहे त पोइ भई कंहिंसां बि केॾे बि न वञिजो असांजो स्टार्ट थी चुको आहे अल्फाबेट्स वारो सेगमेंट बसि असां हीअं वियासीं हीअं आयासीं हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चयो धरती जो जमालो वाह वाह जमालो
वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो। उम्मीद था कि असांजे प्रोग्राम के इंजॉय कंदा हूंदो, चटपटे प्रोग्राम के। तो भाई हाणे असांजो स्टार्ट थी चुको आहे अल्फाबेट्स वारो सेगमेंट। अल्फाबेट्स आहिनि मुंहिंजे हथ में। ॾिसूं था त अॼु केरु तो असांखे 20 सेकंड्स में घणा का घणा लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाए। मुंहिंजे हथ में त काफ़ी सारा अल्फाबेट्स आहिनि। ॾिसूं था त तव्हांजे नसीब में कहिड़ो निकिरे थो अल्फाबेट। भाभी जे मां त मुक़ाबिलो कयो थिएसि ऐं भाभी जी हारे चुकी आहे। हाणे मुक़ाबिलो थींदो तव्हांजो ऐं कॉलर सां ही। सो लेट्स सी भाभी हाउ दे प्ले। वैसे ही ॾाढो एक्साइटेड सेगमेंट हूंदो आहे, हिन में असां बि परफॉर्म कंदा आहियूं ऐं ख़ासि करे मां ॾाढो इंजॉय कंदो आहियां हिन सेगमेंट खे। ख़बर पवंदी आहे असांजे पंहिंजे अंदरि केतिरी पोटेंशियल आहे ऐं असां केतिरा ज़हनी तौर ते एक्टिव आहियूं। हा न भाभी जी? ठीकु आहे, त पोइ जेसि ताईं भाभी जी कॉल अचे असां प्ले कयूं या वरी वेट कयूं कॉलर जो? प्ले कयो। वैसे थे सां तव्हां चुप छो थी वियो भाभी जी? प्ले कयो। ही थे सां तव्हां चुप छो थी वियो, मूंखे इहो ॿुधायो। बस थे थोड़ा मुश्किल अल्फाज आहे। सो लेट्स यूज़ द कॉलर ऐं हू छा पियो ॿुधाए असांखे। हीअ असांजो जेको सेगमेंट आहे सोब अख़बार जे ताउन सां आहे। त ॾिसूं था जो कहिड़ो असांजो हूंदो कॉलर जेको विन कंदो सोब अख़बार जे तरफ़ां गिफ्ट हैम्पर। त हिननि खे मां हिननि खे पंहिंजी जॻह ते रखां। कॉल भेजी चुकिया आहियो। अस्सलाम वालेकुम, केरु हैं किथां? हेलो सलामकुम। वालेकुम अस्सलाम। पंहिंजो त तारुफ़ कराइजो, केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? रेहान बात कर रहा हूँ, कराची मॉडल कॉलोनी से। अच्छा रेहान बात करें। वेलकम टू आवर शो भाई रेहान। थैंक यू। अच्छा आप टेलीविजन देख रहे हैं रेहान भाई? जी जी देख रहा हूँ। हमारा अल्फाबेट वाला सेगमेंट चल रहा है जिसमें हम आपको दिखाते हैं एक अल्फाबेट और आपको उससे वर्ड्स बनाने होते हैं। आपको हम देते हैं 20 सेकंड्स का वक्त। तो आप रेडी? और आपके लिए मैं निकालूं अल्फाबेट? अल्फाबेट उर्दू में दे रहे हैं या इंग्लिश में? उर्दू। अच्छा अल्फाबेट आपको बताएंगे, आप किसी में भी बता सकते हैं, सिंधी के वर्ड्स, उर्दू के वर्ड, इंग्लिश के वर्ड्स, कुछ भी बता सकते हैं। नो बाउंड्रीज एट ऑल। ठीक है? ठीक है। नाम चीज जगह जानवर किसी भी चीज। ठीक है। तो भाभी जी तव्हां काउंट डाउन स्टार्ट कर छॾियो। पहिरियों वर्ड ॿुधाइनि त भाई तव्हांजो जेको अल्फाबेट है, आपका जो अल्फाबेट है वो है ते। ते तुए, ते या तुए दोनों हो सकते हैं। योर टाइम स्टार्ट्स नाउ। ते से टमाटर? नहीं नहीं नहीं, ते तारा। तारा ते जी, 2 नुक्ते वाला ते जी। टाइम स्टार्ट है मेरा। जी तारा जी तरबूज जी तितली जी तार जी बिजली का तार जी तैमूर जी ताइवान जी मुल्क। जी जी। थैंक यू वेरी मच, आपने बता दिया था। ओके टाइम्स अप। ऑल राइट भाईजान, टाइम इज अप। और आपने 20 सेकंड्स में असांखे 6 वर्ड्स ॿुधाया। इट वाज जस्ट ओके, नॉट अप टू द स्टैंडर्ड और अप टू द लेवल। त रेहान असांखे केतिरा भाभी लफ़्ज़ हुया? 4 या 6 हुया? 6। असांखे 6 लफ़्ज़ ठाहे ॿुधाया 20 सेकंड्स में। बाक़ी ॾिसणो इहो आहे त बाक़ी जेके नेक्स्ट असांजा कॉलर हूंदा उहे केतिरा असांखे लफ़्ज़ ठाहे ॿुधाइनि था 20 सेकंड्स में। त भाभी जी ते तारो अची वियो असां में हिननि जे लाइ। सो लेट्स बिगिन द गेम बिटवीन भाभी एंड मी। त ते सां तारो। ते सां हाँ तंबू। तंबू। तलवार। तालो। तनुषे। ताड़ी। ताड़ी। ते सां तलख। तलख। तरो। तरो। जी। तिरी। हरियाब। हरियाब। छा थी वियो भाभी जी के? ओ भाभी। तवाजुन। हाँ तवाजुन। 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 तरो। तरो त मां ॿुधायो। तमन्ना। अच्छा कॉलेज ही चुकिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आज ही केर पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? आयत मकली का। आयत। ऑलराइट आयत, वेलकम टू अवर शो। भली कार शुंदासीं तव्हांखे असांजे शो में। जी हेलो भाभी जी जी। छो भला चुप बीठा आहियो? तव्हांखे ख़बर आहे मैं जी, लिखंदो जी। आहियां तव्हां हेलो आहे करे वठंदा कयो। अजी आयत जी जी त आवाज़ प्रोग्राम अचे? ॾिसो पिया? जी हाँ, तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया, ॾाढो सुठो आहे। थैंक यू वेरी मच सदी। आयत असां स्टार्ट कयो आहे पंहिंजो अल्फाबेट वारो सेगमेंट जंहिंमें असां तव्हांखे हिकिड़ो अल्फाबेट ॿुधाईंदा आहियूं, तव्हां हुन जा लफ़्ज़ ठाहे ॿुधाईंदा आहियो। त पोइ तव्हां तयारु आहियो? जी हाँ ॿुधायो। ठीकु आहे। त तव्हांखे पहिरियों असांखे कॉल कई अदा रेहान असांखे 20 सेकंड्स में हुननि 6 वर्ड्स ठाहे करे ॿुधाया। त ॾिसणो इहो आहे त तव्हां 20 सेकंड्स में असांखे केतिरा वर्ड्स ॿुधायो था। तव्हांजो अल्फाबेट मां कढां थो हिन मां। लेट्स सी त तव्हांजे लाइ कहिड़ो अल्फाबेट निकिरे थो। ऐं तव्हांजो अल्फाबेट निकितो आहे काफ। कोई भी काफ। काफ कलम या काफ कुत्तो।
कंहिंसां बि तव्हां ॿुधाए सघो था योर टाइम स्टार्ट्स नाउ। कासिम आहे, क़ाइदाबाद आहे, जी जिंजर आहे, जी ऐं कारूंझर आहे, जी। केटी बंदर आहे, जी ऐं ॿियो हरिया यादि न ॿियो अदी अदी आयत जल्दी ॿियो ओके टाइम कोटड़ी आहे, कोटड़ी कंसीडर कंदासीं ऑलवेज। अदी टाइम इज अप ऐं तव्हां असांखे 20 सेकंड्स में कराची 6 वर्ड्स आहे। ॿुधाया। टाइम ख़तम थी चुको आहे अदी आयत। तव्हां बि असांखे 6 लफ़्ज़ ठाहे करे ॿुधाइनि, बस वेट कयो, हाणे असां अनाउंस कंदासीं हू विल बी द विनर। सो थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर ऐं एड्रेस नोट डाउन कराए ऐं छॾिजो त ही हुई अदी आयत जे असांखे 20 सेकंड्स में 6 वर्ड्स ॿुधाए। दैट मीन्स फर्स्ट ऐं सेकंड कॉलर जो त फ़िलहाल थी चुको आहे टाए। हाणे डिपेंड करे थो असांजे लास्ट कॉलर ते, लेट्स सी हाउ ही और शी परफॉर्म्स। ऐं हाणे वंस अगेन असां काफ सां कंदासीं कॉम्पिटिशन। भाभी जी ऐं मां 2 दफ़ा त मां विन करे चुको आहियां। हाणे ॾिसूं था त भाभी जी वंस अगेन चए थी आहे कॉम्पिटिशन करे थी मूंसां। त भाभी जी काफ कोई भी काफ थी तो सके, ठीक है। Okay. कलम कराची कराची, कींजर कावड़ कोटड़ी कुकुड़ किरायो जी किरायो जी किरायो कार कंबर जी कामरान कुंभ जी 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 भाभी जी कबूतर कबूतर काको काकी कावड़ कावड़ मां चयो अॻ में कॾहिं चयो अॻ में शुरू में चयो कावड़ काविश भला काविश जी भाभी जी कन कतरीना कपूर अच्छा अच्छा कतरीना है करीना सो वी हैव कॉल नाउ। अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं कितां अब्बास ज़मीर थो ॻाल्हायां। भाउ ज़मीर भलीकार असांजे शो में तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो सेगमेंट हली रहियो आहे असांजो? हा, अल्फाबेट वारो। जी बिल्कुलु अल्फाबेट वारो सेगमेंट हली रहियो आहे। त पोइ तयार आहियो तव्हां? जी जी बिल्कुलु। तव्हां वटि 7 जो टारगेट आहे। अगरि तव्हां 7 असांखे ॿुधायो था दैट मीन्स यू विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट। ठीकु आहे, त भाउ मां अल्फाबेट खणी आयो आहियां। सोब अख़बार जे ताउन सां असांजो ही सेगमेंट हली रहियो आहे ऐं तव्हांजो अल्फाबेट जेको आहे पहिरियों मां मिक्सअप करे वठां। ठीकु आहे, त भाउ तव्हांजो अल्फाबेट आहे दाल दर एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। दर जी ऐं दिलावर जी दिलदार जी धनी बख्श जी ऐं धूड़ धणी बख्श धूड़ न थींदा, उहो दाल धोबी सां न दा। तव्हां दाल दर सां ॿुधाइणो आहे। जी दाल सां आहे। जी दाल दर। हा, पोइ दाल सां त ई दाल पाए। हा दाल टाइम सब दाल ऑल राइट भाउ टाइम इज अप, टाइम अप जो थी चुको आहे। तव्हां पहिरियों त दाल सां सही ॿुधायो त दरवाज़ो, बाद में तव्हां दाल थी छॾियो। एनीवेज थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। भाउ तव्हांजो नालो वेंदो लकी ड्रॉ में, तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश। त ही हुया ज़मीर जे सारे कॉल कयो हुननि 4 पॉइंट्स 4 बल्कि वर्ड्स ॿुधाए असांखे 20 सेकंड्स में। सो दैट मीन्स फ़िलहाल टाए थियो आहे ॿिनि जे विच में, आयत ऐं रेहान जे। सो दैट मीन्स असांखे हाणे सिलेक्ट करणो हूंदो हिननि ॿिनि जे विच में विनर। त ही आहे आयत जंहिं असांखे 6 वर्ड्स ॿुधाया ऐं ही चिट आहे रेहान जी जंहिं असांखे 6 वर्ड्स ॿुधाया ऐं ॿिन्हिनि जूं चिट्स थियूं फोल। सो लेट्स सी हू इज गोइंग टू बी विनर फॉर दिस सेगमेंट टुडे, जेको आहे सोब अख़बार जे ताउन सां। त भाभी जी बॉल मां खणी आयुमि तव्हांजी तरफ़ ऐं लेट्स सी हू इज गोइंग टू बी द विनर फॉर टुडेज सेगमेंट, जेको असांजो अल्फाबेट वारो सेगमेंट। त भाभी जी पिक करे चुकी आहे हिकिड़ी चिट, हिनखे त असां विझूं लकी ड्रॉ में वंस अगेन। भाभी जी मूंखे ॾियो मुंहिंजे हथ में ऐं अजा विनर आहिनि अल्फाबेट जे सेगमेंट जा रेहान। कांग्रेचुलेशंस रेहान फॉर विनिंग अ सोब अख़बार गिफ्ट हैम्पर। त असांजो ही सेगमेंट बि हिते थियो ख़तम ऐं हाणे स्टार्ट कंदासीं पंहिंजो नेक्स्ट सेगमेंट जेको हूंदो आहे स्टोरी वारो। त भाभी जी 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 स्टोरी ॿुधण जे लाइ तयार आहियो? जी मां तयार आहियां। ठीकु आहे, त भैया जी स्टोरी जा क्वेश्चन्स मां हिते लिखी रखिया हुया, केॾां हलिया विया? ठीकु आहे, त स्टोरी खे भाभी जी मुंहिंजे ख़्याल में स्किप कयूं, बाथरूम सिंगिंग स्टार्ट कयूं। ओके ठीकु आहे, त पोइ भई असां बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट स्टार्ट था कयूं, हिन खां बाद में स्टोरी कंदासीं। जो स्टोरी जा मूंखे क्वेश्चन्स नथा मिलण लाइ किथे रखिया हुया।
त बाथरूम सिंगिंग खां बाद में असां कंदासीं स्टोरी स्टार्ट। सो दैट मीन्स अॼु हिकिड़ो सेगमेंट पहिरियों स्टार्ट कयो आहे त पोइ जेके तयारी वठंदा आहिनि हिन टाइम तयारी पकड़ंदा आहिनि सेगमेंट जे लाइ। अॼु तव्हां वटि टाइम न आहे तयारीअ जो, जल्दी सां हाणे ई कॉल करे शामिल थी वञो ऐं ॿुधायो पंहिंजी आवाज़ में असांखे गानो। तव्हांजो गुनगुनाइण बि असांजे लाइ काफ़ी कुझु हूंदो आहे। एनीवेज तव्हां शामिल थींदा असांजे प्रोग्राम में, वी बिकम वेरी हैप्पी। त भाभी जी तव्हां हिन सेगमेंट जो हमेशह आगाज़ कंदा आहियो, त अॼु छा गुनगुनाए करे आगाज़ पिया कयो हिन सेगमेंट जो? जी सामो हिन महफ़िल में सुहिणो वेठो आहे, दिल वियो चोराए मुंहिंजी दिल वियो चोराए, दिल वियो चोराए मुंहिंजी दिल वियो चोराए। सामो हिन महफ़िल में सुहिणो वेठो आहे, दिल वियो चोराए मुंहिंजी दिल वियो चोराए, दिल वियो चोराए मुंहिंजी दिल वियो चोराए। वाह 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 वाह, केरु महफ़िल में वेठो आहे साम्हूं? जो सब पंहिंजा केरु कोन्हे भाभी जी कॉल आई है, कॉल पर अटेंड कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए, पंहिंजो तारुफ़ कराए जो। दोदो पियो ॻाल्हायां कराची खां। जी भाउ कराची मां थो ॻाल्हायां दोदो। दो जी भाउ दोदा, वेलकम टू आवर शो। कहिड़ा हाल आहिनि तव्हां? ठीकु लॻा पिया आहियो? हे लॻो पिया, तव्हां ॿुधायो? मां ठीकु छा कंदा दोदा। चनेसर किथे आहे? चनेसर जेको आहे त ॻोठ वेला। अच्छा ॻोठ वेला, ठीकु आहे। जॾहिं अचे त उन सां बि असांखे ज़रूरु ॻाल्हाइजो। जी जी दादा जी। ठीकु आहे भाउ, असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे एनिक्स जे तावन सां। त तव्हां असांखे छा गुनगुनाए ॿुधायो पिया था दोदा? चमन मीराली जो सॉन्ग आहे हिकिड़ो। जी बिल्कुलु भाउ जी बिल्कुलु, ॿुधायो। ये हसी जिंदगी ये गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई, वो अभी चाह दे थोड़ो बेसाह दे, अलविदा चई वई का खबर ही न पई। ऑलराइट, जबरदस्त सदा, तमाम बेहतरीन। शमन अली मीराली जो असांखे गानो ॿुधायो, गीत ॿुधायो, ही हसी ज़िंदगी गुज़री वई। तव्हां शामिल थी चुका आहे असांजे हिन सेगमेंट में। भाउ थैंक यू वेरी मच दोदा फॉर कॉलिंग अस। ॾिसंदा रहो ही सेगमेंट, जल्दी सां अनाउंस कंदासीं हू इज़ गोइंग टू बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे बाथरूम सिंगिंग जो। त भाभी जी तव्हां असांखे हिकिड़ो गानो ॿुधाए, रिपीट त कयो, हिन जा लफ़्ज़ कहिड़ा हुया? जी कहिड़ा लफ़्ज़ आहे जेको असांखे गुनगुनाए ॿुधायो तव्हां? सामो हिन महफ़िल में सुहिणो वेठो आहे। हाँ, मां तव्हांखे इहो पियो चवां त साम्हूं महफ़िल में केरु वेठो आहे? सभु पंहिंजी टीम जा मेंबर वेठा आहिनि। हाँ, पोइ सभु तव्हांजो इशारो कंदे हुयो? गानो आहे, इशारो न आहे। गानो इशारो न आहे, ठीकु आहे। त पोइ सेकंड गानो कहिड़ो आहे? मां कहिड़ो ॿुधायां? तव्हां इहो ॿुधायो त तव्हांखे कीअं ख़बर पई त चनेसर बि हिन जो भाउ आहे? दोदे खे चओ था चनेसर कॾहिं ॻाल्हाईंदो? भाभी जी त दोदे चनेसर जी त तव्हां किसो ॿुधो हूंदो न? ॿुधो त आहे। वॾो मशहूरु किसो आहे। त जॾहिं दोदो नालो अची वियो त इन जे करे मां चनेसर जे लाइ पुछो ऐं मूंखे ख़बर नहीं त अॼु दोदे जो भाउ चनेसर बि आहे। हाँ सीरियसली मूंखे ख़बर कोन हुई। हाँ हुन भाउ खे न, हुनखे ख़बर कोन हुई। सो भाभी जी वरी कॉल अची चुकी आहे। अस्सलाम वालेकुम, केरु किथां? वालेकुम अस्सलाम। अदा जी भाउ केरु पियो ॻाल्हाए, पंहिंजो तारुफ़ कराईंदा? सारंग तो ॻाल्हायां अदा। जी भाउ सारंग, भली कार असांजे शो में तव्हांखे ख़बर आहे असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हली रहियो आहे। जी जी अदा। त पोइ भाउ सारंग तव्हां छा पिया असांखे गुनगुनाए ॿुधायो? लाल मेरी पत लखियो भला झूलेलाल सिंधड़ी दा। तव्हां छो बीठा आहियो? तव्हां वञो थोरो। शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर। कंटिन्यू कयो दा। दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर, ओ लाल मेरी, ओ लाल मेरी। जबरदस्त, वाह वाह भाउ, तमाम बेहतरीन। एंड थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। भाउ सारंग पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो। त अदा सारंग बि शामिल थी चुका आहिनि बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट में जेको आहे एनिक्स जे तावन सां। त भाभी जी कहिड़े क़िस्म जी डांस हुई? हाँ लाल मेरी थी डांस हूंदी आहे, तॾहिं मां तव्हांखे अॻिते करे छॾियो। वञो फ़िलहाल। न डांस थोरी मां धमाल पई हणां। हाँ पोइ धमाल, हाणे मां उहो नोट ई न कयो न, धमाल आहे, मां कुझु ग़लति सम्झी वेठुमि। बहरहाल हाणे छा पिया ॿुधाए असांखे असांजे कॉलर्स खे तव्हां?
हो पहिरीं तारीख़ तो घर मिलंदी ॾोकड़ जाम थींदा तूं त चवी तो हिकु वॻो पर 10 वठी अचबा तूं त चवी तो हिकु वॻो पर 10 वठी अचबा गानो आहे तूं खिलींदो भाभी जी रिपीट था कयो पहिरीं तारीख़ तो घर मिलंदी हा रिपीट कयो ॿीहर ॻाए ॿुधायो हूअं ई पहिरीं तारीख़ तो घर मिलंदी ॾोकड़ जाम थींदा तूं त चवी तो हिकु वॻो पर 10 वठी अचबा ऑलराइट पहिरीं तारीख़ तव्हांखे ॾोकड़ जाम थींदा भाभी जी के जॾहिं पघार मिलंदसि ऐं फ़िलहाल भाभी जी सां मूंखे लॻे थो खीसा ख़ाली अथसि जी। कुझु बि न अथसि हा न भाभी जी हाँ हाली तो बहुत रुपयो भी ना है हा पैसा न हुजनि त हुन भाभी सफ़ाई जो त माण्हू ख़्यालु रखंदो आहे न हथ मुंहुं त धोई सघो था न पेर बता तू चाहतो सब्जी में हाथ उहे मुले पैसनि जा थोरी धोईंदा आहिनि ये पाउडर हणी आई यार क्रीम हणी आई यार हाथ मुले अच्छा इहो अञा पाउडर लॻल आहे तव्हांखे हाँ इहो पाउडर लॻल आहे त इहा हालत न लॻल हूंदो त छा हूंदो बहरहाल एनीवे सॉरी भाभी जी एड़ी मुंहिंजो काई त ॻाल्हि हिते आहे त मुंहिंजी- पहिरीं तारीख़ ते भाभी जी ॻाल्हि कई ॾोकड़ ईंदा मुंहिंजा खीसा भरिजी वेंदा इहा सची ॻाल्हि आहे मतिलबु काई बि जॉब आहे तव्हां केतिरो बि कमायो था केतिरो घणो बि कमायो था पर हिसाब साॻियो ई वञी बीहंदो आहे घटि पघार वारे जो ऐं वधि वारे जो जेके आख़िरी ॾींहं ईंदा आहिनि हुन में खीसा ख़ाली थी वेंदा आहिनि ऐं भाभी जी तॾहिं ॻाल्हि जेका आहे न मुंहिंजी दिलि सां लॻी आख़िरी ॾींहंनि में सभिनि जा पॉकेट ख़तमु थींदा आहिनि वरी वीचारा कंदा आहिनि ऐं पंहिंजी सैलरी जो इंतज़ारु आहे न भाभी जी जी बिल्कुल हा न जी इहो छो थींदो आहे भला या त ईअं हूंदो आहे त घटि पघार वारा हर को पंहिंजे हिसाब सां मुंहिंजे ख़्याल में पैसा खपाईंदो आहे हाँ, जंहिंजी फालतू। घटि पघार आहे उहो पंहिंजी लिमिट में हलंदो आहे ऐं जंहिंजी घणी आहे हुनजो वरी हथ ओतिरो ई खुलो हूंदो आहे इन करे हिसाब साॻियो ई थी वेंदो आहे फालतू खर्च न कजे न हा न पोइ लिमिट में हली था वञनि पैसा हा भाभी जी वैसे हूंदो आहे न काफ़ी माण्हू माना ॾिसण में त ईअं हूंदो आहे त काफ़ी जेके आहिनि त उहे पैसे वारा आहिनि छा हा। ऐं काटन जा सूट लॻा पिया हूंदा आहिनि पर वीचारा उहो बि खीसा ख़ाली हूंदा आहिनि खीसा खाली हूंदा हा न खीसो ख़ाली मुड़ुस मवाली मवाली इहो ॿुधो आहे खीसो जी, ख़ाली इहो मुड़ुस ॿुधो। मवाली ऐं तव्हांजा जॾहिं खीसा ख़ाली हूंदा आहिनि त पोइ छा फील थींदो आहे माना तव्हां घबराईंदा आहियो या तव्हां पोइ बि ख़ुशि हूंदा आहियो शुक्र कंदा आहियो मां पोइ बि शुक्र कंदी आहियां अल्लाह साईं जो खीसा खाली हूंदा आहिनि त बि गंज हूंदो आहे सम्झो। अच्छा खीसा ख़ाली हूंदा आहिनि त बि गंज हूंदो आहे भाभी जीअं त न ॻाल्हायो न खीसा ख़ाली हूंदा आहिनि पोइ बि शुक्र हूंदो आहे चओ न शुक्र त खीसा हूंदो ख़ाली आहे हूंदा आहिनि पोइ बि गंज छाजो गंज हूंदो आहे अल्लाह साईं जो माना गंज आहे न ऑल राइट हाणे मां सम्झो वीह कॉल ना और अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी भाउ केरु पियो ॻाल्हाए दित्तल बात कर रहा हूँ जी नालो रिपीट कजो भाउ दित्तल दित्तल बित्तल भाई कैसे हो दित्तल ये जी 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 बित्तल 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 जी जी अदा जी अदा जी वाह बित्तल वेलकम टू आवर शो हमारा बाथरूम सिंगिंग का सेगमेंट चल रहा है तो आप हमें क्या गुनगुना के सुना रहे हैं सर मिली नगमा जी दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान आगे आगे अगते बस सर इतना ही आता है ऑल राइट इतना भी आपने दिल से सुनाया थैंक यू वेरी मच भाई वैसे आपने बहुत अच्छी बात कर दी जब बाथरूम सिंगिंग की तो मैं कमरे में बैठ के क्यों सुनाऊं फर्स्ट टाइम किसी कॉलर ने ये बात कही और अभी तक मैं सोच रहा हूँ ये आपने क्या कह दिया एनीवेज देखिएगा लाइन अब खत्म हो गई आपके वॉशरूम के दरवाजे पे तो ही होया अब बित्तल जैसा ने कॉल कई त भई असांजे टे कॉलर थी विया आहिनि हाणे असां फाइनलाइज़ कंदासीं हू इज़ गोइंग टू बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे एनेक्स जे तावन सां त हिकिड़ो असांजे बित्तल मूंखे नालो कंफ्यूजन में हुयो थोरो ऐं ॿियो आहे सारंग ऐं थर्ड वन इज़ अच्छा दो हिते त मां दोदा लिखी छॾियो दो त भाभी जिन खे फोल्ड कयूं था लेट्स यूज़ गोइंग टू बी विनर फॉर दिस सेगमेंट काफ़ी इंटरेस्टिंग सेगमेंट हुयो ख़ासि करे भाभी जी जेको तव्हां मूंखे गानो ॿुधायो न पहिरीं तारीख़ जो मूंखे इंतज़ारु आहे पोइ मूंखे ॾोकड़ थींदा पोइ मां कपिड़ा वठंदुसि हीअ अची वियो त हाणे बॉल सिलेक्ट वन ऑफ द चिट्स ठीक है तो भाभी जी हिकिड़ी चिट सिलेक्ट करे छॾी आहे ही ॿ वञनि थियूं लकी ड्रॉ जे बॉल में तो भाभी जी ॾियो मुंहिंजे हथ में लेट्स यूज़ गोइंग टू बी द विनर फॉर दिस सेगमेंट तो भई जेको असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हुयो एनेक्स जे ताउन सां हुन जा अॼु जा विनर आहिनि भई उहे ई बित्तल कांग्रेचुलेशंस ब्रदर फॉर विनिंग एनेक्स गिफ्ट हैम्पर भाभी जी अची वञे थोड़ी डांस भाभी जी बि विठाए ॾे मां बि कयां ऑल राइट इते असांजो ही सेगमेंट जो बि ख़तम हिन सां गॾो गॾु वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े ब्रेक जो ब्रेक खां वापसि अची करे तव्हांखे ॿुधाईंदासीं स्टोरी त पोइ भई स्टोरी जे लाइ तयारु थी वञो मां बि सवाल खणी अचां स्टोरी जा पिया आहिनि साम्हूं केॾा बि न वञो असां बसि हीअं आयासीं हीअं आयासीं हीअं आयासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह
जमालो। वेलकम बैक टू धरती जो जमालो वाह वाह जमालो। ऐं फाइनली हाणे असांजो स्टार्ट थियो आहे सेगमेंट स्टोरी जो जेको आहे करंट ब्यूटी क्रीम जे ताउन सां। त भई भाभी जी ऐं असांजा कॉलर जेके बि ॾिसनि था फ़िलहाल गौर सां ॿुधणी आहे स्टोरी। हुन खां पोइ छो जो मां तव्हां खां कंदमि क्वेश्चन्स तव्हां खां बि ऐं भाभी जी खां बि। जी, त भाभी जी बिल्कुलु। अॼु सही सां ॿुधो करे करे तव्हां असांखे जवाबु सही न ॾींदा आहियो वैसे। चलो ओके मां सही ॿुधंदमि। ठीक है, तो मैं स्टोरी स्टार्ट तो क्या सवाल था मुझे हथ में मां हिन खां थोड़ो लिकाया। वैसे स्टोरी आहे हिकिड़े छोकरे जी जेको कॉलेज जो स्टूडेंट हूंदो आहे, उन जो नालो हूंदो आहे बंटी। त हिकिड़े ॾींहुं छा थींदो आहे, मौसम सुठो हूंदो आहे, बंटी पंहिंजे टिनि दोस्तनि ॾे कॉल कंदो आहे ऐं कॉल करे चवंदो आहे त यार अॼु मूड थो थिए खाइण जो, अचो त किथे न किथे गॾूं था, असां किथे न किथे मिलूं था। त सभु वञी करे बंटी जी ॾिनल एड्रेस हिकिड़ी रेस्टोरेंट हूंदो आहे, उन रेस्टोरेंट ते सभु गॾिबा आहिनि अची करे। जॾहिं सभु वेहींदा आहिनि पाण में कचहरी बि थींदी आहे डेफिनेटली जॾहिं दोस्त मिलंदा आहिनि त उते जॾहिं वेटर ईंदो आहे त वेटर खे बंटी पाण ई ऑर्डर ॾींदो आहे। हुनखे ऑर्डर ॾींदो आहे चिकन कढ़ाई जो, चिकन टिक्के जो, चाइनीज़ राइस ऐं हुन खां काफ़ी सारियूं कुझु ॿियूं बि शयूं। सभु शयूं जॾहिं ईंदियूं आहिनि अचण खां पोइ हू ख़ूब मज़े सां खाईंदो आहे बंटी पंहिंजे टिनि दोस्तनि सां। खाइण खां बाद में जॾहिं बिल जो टाइम ईंदो आहे, वेटर बिल जॾहिं खणी ईंदो आहे त सभ खां पहिरियों जेको बंटी हुयो न, बंटी जंहिं कॉल कई सभिनि खे घुरायो त अचो हिते गॾिजूं था, सभ खां पहिरियों त उहो हरू भरू मोबाइल कढी करे ऐं हरू भरू ॻाल्हाए करे साइड ते थी वेंदो आहे। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो दोस्त उहो बहानो करे वेंदो आहे वॉशरूम जी तरफ़, टियों दोस्त बि उथी बहानो करे निकिरी वेंदो आहे। मतिलबु जेके जेके एक्टिव दोस्त हुया न, थोरा जेके एक्टिव हुया हिन हिन जॻह तां, उहे हलिया विया। बाक़ी आख़िर में जेको चवंदा आहिनि न, हमेशह फासदो हिकिड़ो जेको मिसकीन हूंदो आहे न, ग़रीब, उहो मिसकीन हमेशह फासदो आहे। जेको आख़िरी हुननि वटि बचियो उहो वीचारो मिसकीन हुयो ऐं उन वटि पंहिंजी फीस जा पैसा हुया जेके हुनखे कॉलेज में पंहिंजी फीस ॾियणी हुई, पर आख़िर में सॼो जेको आहे त चवंदा आहिनि हुनजे मथां किरियो। त हू मिसकीन वीचारो हुननि खे पैसा ॾेई छॾींदो आहे वेटर खे ऐं हुन ॾियण खां पोइ वीचारो चुप करे पंहिंजे घर हलियो वेंदो आहे ऐं हिते थिए थी स्टोरी ख़तमु। पर छा थियो, हाणे हुनखे त ख़बर कोन्हे त जेको असांखे चवे थो, जेको असांखे इनवाइट करे थो, असांखे घुराए करे उहो पाण ई फ़ोन जे बहाने उथी वेंदो, हुनखे त इहा ख़बर कोन्हे ऐं आख़िर में हुन ग़रीब वीचारे पैसा ॾिना। त भाभी जी कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो अथव, जी बिल्कुलु दोस्तनि में एॾा सियाणा दोस्त हूंदा अथव, माना तव्हांखे घुराए पोइ तव्हांखे ई फासाए छॾींदा, हिननि खे चइबो आहे न ठरकी दोस्त। बिल्कुलु बिल्कुलु ऐं अॼुकल्ह थींदो बि आहे भाभी जी, जेको चांहि जे लाइ होटलनि ते घुराईंदो आहे, एॾा ऑर्डर ॾेई करे चांहि जा भई हे बि खणी आहे, बि खणी आहे, बि खणी, आख़िर में उहो थी वेंदो आहे माना ॿिए जी ॻीची पोइ। सही, बिल्कुलु सही था चओ, हीअं ई थींदो आहे न। ईअं ई थींदो पर आहे। हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं, स्टोरी त असांजी थी चुकी आहे ख़तमु। जिन सां कॉल कयो, कॉल अची चुकी आहे। हलो अस्सलाम वालेकुम, केरु किथां? वालेकुम अस्सलाम, सादिया शरफ फैसल राव। सादिया जी, सादिया वेलकम टू आवर शो। कैसी हैं? ठीक ठाक? अल्लाह का शुक्र, बिल्कुल ठीक ठाक। मां ठीक आहियां, मां ठीक आहे? जी बिल्कुलु, असां बि ठीकु आहियूं। तव्हां असांजी स्टोरी ॿुधी अथी? जी ॿुधी। अच्छा, त पोइ स्टोरी जो फर्स्ट सवाल तव्हां खां आहे त बंटी केतिरनि दोस्तनि ॾांहुं कॉल कई? बंटी टे दोस्तनि ॾांहुं कॉल कई। टिनि दोस्तनि ॾांहुं कॉल कई, राइट आंसर। कॉन्ग्रेचुलेशंस सदी फॉर विनिंग करंट ब्यूटी क्रीम गिफ्ट हैम्पर। त ही हुयूं सादिया जे सारे कॉल कयो, हुननि विन कयो आहे करंट ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हैम्पर। यदि तव्हांजो नालो बि वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में, तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश। त हिकिड़ो सवाल असां पुछी चुका आहियूं पंहिंजे कॉलर्स खां, बाक़ी बि सवाल आहिनि। त भाभी जी हिकिड़ो तव्हां खां बि हाणे सवाल थी वञे। सही आहे, पुछो। अच्छा, तव्हां खां इहो सवाल आहे भाभी जी, सभु ॼणा किथे अची गॾिया? रेस्टोरेंट।
रेस्टोरेंट में। सही जवाब। सही भाभी जी, तव्हां सही मूंखे जवाब ॾिनो। बाक़ी मूं वटि आहिनि 3 सवाल ॿिया। 3 more questions। ॾिसूं था सेकंड कॉलर असांखे सही जवाब ॾियनि था या नथा। ॾियण जी स्टोरी असांजी बेस्ड हुई ठरकी फ्रेंड्स जेके थोड़ा चाला घणा हूंदा आहिनि न गैदरिंग्स में, उहे हमेशा पंहिंजा बचाए वेंदा आहिनि पैसा ऐं पाण कॾहिं ख़र्च न कंदा आहिनि उहे, ऐं उन्हनि ते हमेशा ॾाढी कावड़ बि ईंदी आहे भाभी जी। घणा अहिड़ा बि हूंदा अथव जेके भले मिसाल तव्हां चांहि पियो था की दोस्त सां गॾु, हा उहो चवंदो न न मां पैसा ॾियां थो, न न मां पैसा ॾियां थो, न न इहे बि हूंदा अथव सियाणा माण्हू घणा। हा, पर ईअं न आहे। अहिड़ा दोस्त बि भाभी जी हूंदा आहिनि त अगरि तव्हां सां मिलनि था, अगरि तव्हांजो कोई दोस्त बि अचे थो न, तव्हांजो दोस्त बि अचे थो त उहो पाण ई पे करे छॾींदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे त दोस्त तव्हांजी फेवर करे छॾींदो आहे। सुठा दोस्त बि पिया आहिनि पर घणो करे अॼुकल्ह सुठा बिल्कुलु घटि आहिनि, न हुजण जे बराबरि सुठा आहिनि। त भाई थोरो ख़्यालु कंदा कयो, पंहिंजी जेब ते बि थोरो ख़्यालु कंदा कयो। हमेशा माण्हू ईअं न करे भाभी जी। बिल्कुलु बिल्कुलु। हा न, पोइ तव्हांखे कॾहिं की चटी आई आहे भाभी जी? हा, बसि हिकिड़ी दोस्त हुई मुंहिंजी सहेली, हा, उन मूंखे घुरायो। पोइ छा कयो न तव्हां सां? बसि हाणे तव्हांखे छा ॿुधायां, उते मूंखे मानी धानी खराई, पैसा मूं वटि पिया पंहिंजी पर्स में 2 रुपया। ॿाहिरि फोन आयसि, हलो, जे मूंखे इमरजेंसी आहे मां वञा थी, उथी हली वई। बिल मूंखे ॾियणो पियो। अच्छा, बिल तव्हांखे ॾियणो पियो? जी। उनखे इमरजेंसी थी वई त ॻाल्हायूं था। 20 कॉल। और अस्सलाम वालेकुम, केरु किथां? वालेकुम सलाम। जी भाउ, केरु पियो ॻाल्हाए? साद सुमरो थो ॻाल्हायां। साद? हा जी भाउ साद, वेलकम टू आवर शो। तव्हां स्टोरी ॿुधी? बिल्कुलु बिल्कुलु ॿुधी। जी भाउ, त तव्हांजे लाइ सवाल आहे त बंटी कहिड़ियूं शयूं ऑर्डर कयूं रेस्टोरेंट ते? थोरो रिपीट कजो प्लीज। जी, रिपीट कजो। बंटी कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ऑर्डर कयूं? जॾहिं रेस्टोरेंट ते होटल ते दोस्त पाण में गॾिया त उते खाधे जूं कहिड़ियूं उन शयूं ऑर्डर कयूं वेटर खे? हिकिड़ी त हिन में कढ़ाई हुई। जी। हिकिड़ी कढ़ाई हुई। जी। ऐं ॿियो ॿियो? बारबेक्यू हुयो, टिक्को बि हुयो। ऐं बारबेक्यू हुयो, टिक्को टिक्को हुयो। ठीकु आहे, चिकन कढ़ाई, चिकन टिक्को। ऐं लास्ट हिकिड़ी ॿुधाए त पोइ तव्हांखे असां कंसीडर कंदासीं, जवाबु दुरुस्त कंदासीं। लास्ट क्यू मिली सघे थो को? क्यू? हा। हाणे क्यू छा ॾियो? एॾी सारी स्टोरी तव्हांखे ॿुधाई आहे, वरी तव्हां क्यू बि पुछो था। सारी इंसान ज़हन में लही ॿ त तव्हांखे ॿुधाया भाई, थोरो क्यू ॾींदा त थी सघे टियों बि ज़हन में अची। अच्छा, जेका टियों क्यू इहो आहे त माना उहा जेका डिश आहे त उहा चाइना में इजाद थी हुई। चाइनीज़? चाइनीज़ छा? चाइनीज़? चाइनीज़ राइस। चाइनीज़ राइस द राइट आंसर। कांग्रेचुलेशंस। त भाई ही हुया साद जे विन कयो आहे करण ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हैम्पर। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग। तव्हां बि पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो। ऐं भाभी जी हाणे बाक़ी जेको आहे त लास्ट क्वेश्चन तव्हां खां कंदुमि, उन खां पोइ लास्ट क्वेश्चन पंहिंजे कॉलर खां कंदुमि। लास्ट क्वेश्चन इहो आहे त बिल जे टाइम बंटी छा कयो? बिल जे टाइम बंटी मोबाइल कढी खीसे मां कन ते रखी ॻाल्हाईंदो हले। मोबाइल खीसे मां कढी कन ते रखी ॻाल्हाईंदो हलियो वियो। राइट आंसर। हाँ, तो भाभी जी तव्हां मूंखे ॿुधायो पिया त जेका तव्हांजी दोस्त हुई हुन एमरजेंसी जो बहानो करे उहा हली वई। जी, उहा बि एमरजेंसी करे हली वई। बिल मूंखे ॾियणो पियो। पोइ? बसि पोइ त बिल ॾेई छॾियो पोइ। हो, तव्हां बिल ॾेई छॾियो। तव्हांखे छा जा पैसा हुया उहे? उहे मूंखे पंहिंजे मेकअप जा पैसा हुया। मेकअप जा पैसा? पोइ त ॾाढो सुठो कयईं भाभी। अगरि तव्हांजे मेकअप जा पैसा हुया पोइ हुन ॾाढो सुठो कयो तव्हां सां। छो सुठो कई? न, पोइ तव्हांखे मेकअप जी ज़रूरत कहिड़ी? तव्हां माशाल्लाह हूअं एॾा ख़ूबसूरत आहियो। हा, वार मुंहिंजा भला। हा, ॾाढा भला अथव। वैसे ख़बर अथव मुंहिंजे 2-3 भाभी जी मैसेजिस आया जे भाभी जी जेको वारनि खे हथ हणण जो अंदाज़ आहे न, वाह वाह, उहो ई अंदाज़, वाह वाह। हिन ॾांहुं मूंखे पर्सनली मैसेजिस आहिनि त भाभी जी जा ॾाढा ज़बरदस्त अंदाज़ आहिनि जेको पंहिंजे वारनि खे अॻिते हीअं करे थी। त कुझु भाभी जी तो को ऑयल वग़ैरह वारनि ते यूज़ कयो ताकी तव्हांजा वॾा अञा वार थियनि, या पाण कट कराए छॾंदा आहियो वॾा थींदा अथव त? न, फैशन आहे न, फैशन करायो। इहो फैशन आहे, पर असां तव्हांखे हाणे वॾनि वारनि में बि ॾिसण था चाहियूं। न त हिकिड़ो कमु कजो न, ईद स्पेशल जे लाइ मां ॿुधो आहे त तव्हां नयूं नयूं ड्रेसिस ठारायूं आहिनि।
हाँ नयूं वरितियूं त आहिनि नहीं त पोइ ईद जे 3 ॾींहं तव्हां माना अलॻि अलॻि नई नई ड्रेस पाईंदव? अलॻि अलॻि नई त भाई ॿुधो भाभी जी के नयूं ड्रेसिस ठहियूं ईद जे लाइ। असां वटि कॉल आई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? अल्लाह जुड़ियो ठटे मां। जी भाउ अल्लाह जुड़ियो, वेलकम टू अवर शो। तव्हां स्टोरी ॿुधी? हा हा ठीकु आहे भाउ, त पोइ तव्हांजे लाइ क्वेश्चन आहे। करंट ब्यूटी जे तावन सां, ब्यूटी क्रीम जे तावन सां आख़िर में जेको दोस्त बचियो, मिसकीन हुयो, जेको ग़रीब हुयो, हुनखे छाजा पैसा हुया जेके हुन बिल में ॾेई छॾिया? इहो फेसबुक न फीस जा पैसा। फीस जा पैसा, सही जवाब, बिल्कुल फीस जा पैसा हुया, राइट आंसर भाउ। तव्हां बि विन कयो आहे करंट ब्यूटी क्रीम जो गिफ्ट हैम्प। इहो आहे अल्लाह जुड़ियो जंहिंसां कॉल कई, हिननि बि विन कयो आहे करंट ब्यूटी जो गिफ्ट हैम्प। ऐं हिते असांजो ही सेगमेंट बि थियो ख़तम। दैट मीन्स वी आर गोइंग टू स्टार्ट अ नेक्स्ट सेगमेंट जेको आहे बॉक्सेस वारो। त भाई अची वञो बॉक्सेस जे तरफ़। We have 12 boxes from number 1 to 12. तो जल्दी सा कॉल करे सिलेक्ट कयो पंहिंजी पसंद जो बॉक्स। तो भाभी जी अॼु मां कंटिन्यूसली ॻाल्हाईंदो रहियो आहियां, मुंहिंजी तबियत सही न अथव। थोरो तव्हां ऑडियंस सां ॻाल्हायो, मां ॾिसां त तव्हां कीअं था ॻाल्हायो। जी त पोइ जल्दी जल्दी कॉल कयो ऐं पंहिंजो पसंदीदा नंबर सिलेक्ट कयो, छो त हिननि में 1 खां वठी 12 नंबर ताईं गिफ्ट हैम्पर आहिनि, पर उन सां गॾु ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते बि आहे। बस चुप थी वियो भाभी? जी अञा ॻाल्हायो, अञा मां छा ॻाल्हायां? अञा ॻाल्हायो न। भाभी जी असांजी एक्टिव आई बि होस्ट करे सघे थी। भाभी जी ॻाल्हायो न अञा। मां त ॻाल्हायां थी पई त तूं माना कॾहिं मुंहिंजी तबियत ख़राब थी वञे त तव्हां माना एतिरो बि न कयो, मुंहिंजो साथ न ॾियो, तव्हां न ॻाल्हाईंदव? तबियत तव्हांजी ख़राबु आहे, मां जो लेट आयो मुंहिंजो हाँ बियो कॉल रिसीव कयो। अस्सलाम वालेकुम, कह रहे किथां? वालेकुम सलाम। अदा मां सिंधु पई ॻाल्हायां सखर खां। जी अदी सिंधु, वेलकम टू अवर शो। तव्हांखे भलीकार चवंदासीं। जी अदा, मूंखे तव्हांजो प्रोग्राम ॾाढो वणंदो आहे। असीं लाफ्टर हाउस बि ॾिसंदा आहियूं, उहो बि तमामु बहितरीन आहे। अदी थैंक यू वेरी मच। असांजी भाभी जी बि असां सां बीठी आहे। भाभी जी अदी ख़ुशि आहियो? जी ख़ैर ठीकु अलहमदिल्ला। तव्हां ठीकु लॻा पिया आहियो? जी असांजे प्रोग्राम जी तारीफ़ कई तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे तव्हां कहिड़ो नंबर सिलेक्ट कंदव? जी अदी असांजो बॉक्सिस वारो सेगमेंट स्टार्ट थियो। असांखे 1 खां 12 नंबर ताईं बॉक्सिस आहिनि, त पोइ तव्हां कहिड़ो बॉक्स चूज़ था कयो? नंबर 4। नंबर 4। त अदी सिंधु जे असांजे सखर खां कॉल कया, हुननि चूज़ कयो आहे नंबर 4। सो लेट्स सी नंबर 4 में हू छा थियूं विन कनि। त आदि सिंधु तव्हां विन कयो आहे a sob gift hamper and congratulations for winning and thank you very much for calling us। ही हुयूं सिंधु जे सारे कॉल कई सखर का इन्हनि विन कयो आहे sob gift hamper। आदि सिंधु जो नालो बि वञे थो लकी ड्रॉ जे बॉल में। so that means we have got 1 caller and now we will have another caller। ॿियो कॉलर वठंदासीं। त नंबर 4 थी चुको आहे, बाक़ी एतिरा सारा नंबर आहिनि। त भाभी जी शुरू थी वञो, थोरो ॻाल्हायो अञा। मुंहिंजो एक्सीडेंट थियो, तव्हांखे ॿुधायमि। हा त मुंहिंजी बि त तबियत सही न आहे, मूंखे धक लॻा आहिनि। हाँ भाभी जी जो एक्सीडेंट थियो त हिन जी बि तबियत सही न आहे। वात में त धक न लॻो न तव्हांखे? वात में त न लॻो, पर एक्सीडेंट त थियो। किथां वात मां था ॻाल्हायो न? जी बिल्कुलु। पोइ छा मसलो आहे? हूअ तव्हांजो लकी नंबर कहिड़ो आहे? मुंहिंजो लकी नंबर भाभी जी मां केतिरा दफ़ा ॿुधायो, मुंहिंजो लकी नंबर 7 ऐं 9 आहे। 7 ऐं 9 घणो करे 7। हा ऐं तव्हांजो लकी नंबर मुंहिंजे ख़्याल में 2 आहे। हाँ तू भाई ॾिसो मूंखे बि यादि आहे भाभी जो लकी नंबर। त भाभी जी पोइ अॼु बि तव्हांखे चांस ॾियां या न ॾियां? अॼु ॾियो मूंखे चांस, हिकिड़ो त चांस। कॉल अची चुकी आहे। अस्सलाम वालेकुम, कह रहे किथां? वालेकुम सलाम। जी भाउ केरु पियो ॻाल्हाए, पंहिंजो तारुफ कराईंदा? काशिफ बात कर रहा हूँ हैदराबाद से। जी भाई काशिफ, वेलकम टू अवर शो। कैसे हैं, ठीक ठाक? अल्लाह का करम। जी ब्रदर, हमारा अभी बॉक्सेस वाला सेगमेंट स्टार्ट हो चुका है। नंबर 1 से 12 नंबर तक बॉक्सेस हमारे पास, जिसमें से 4 नंबर खुल चुका है। तो आप कौन सा बॉक्स सिलेक्ट करेंगे? 2 नंबर। नंबर 2 जदा काशिफ सर कॉल कया वो नंबर 2 सिलेक्ट कयो आहे। सो लेट्स सी नंबर 2 में छा थो निकिरे, जेको पहिरियों भाभी जी सिलेक्ट करे पई। त तव्हांजो भाई असांजे हथ में अची चुको आहे। सिलेक्ट से मां त ॾिसी छॾियो आहे। तो भाई काशिफ आपने विन किया है, खुश रहो पंहिंजे खर्चे ते।
ओ ब्रदर दैट मींस खुश रहे अपने खर्च पे, आपने कुछ नहीं विन किया, बट डोंट वरी, आपका नाम जा रहा है लकी ड्रॉ में और आप विन कर सकते हैं 15,000 रुपए के कैश। तो थैंक यू वेरी मच ब्रदर काशिफ फॉर कॉलिंग अस। त हियो या काशिफ जिन निकतो खुश रहो पंहिंजे खर्चे ते, एंड दैट मींस भाभी जी अॼु बची वई, अगर भाभी जी पंहिंजो लकी नंबर ओपन कराया तो भाभी जी तव्हांजो भी निकिरिया खुश रहो पंहिंजे खर्चे ते। असां हाणे लास्ट कॉल वठंदासीं, ॾिसंदासीं लास्ट कॉलर जो छा थो निकिरे इन बॉक्सेस मां। वी हैव नंबर 1 to 12, नंबर 1 खां 12 ताईं असां वटि नंबर्स आहिनि, जंहिंमें नंबर 4 ओपन थी चुको आहे, जंहिंमें नंबर 2 ओपन थी चुको आहे ऐं नंबर 8 ओपन थी चुको आहे। इन्हनि खां अलावा बाक़ी अञा बि असां वटि नंबर्स आहिनि, डिफरेंट काफ़ी सारियूं शयूं इन नंबर्स में आहिनि, वॉशिंग मशीन्स, माइक्रोवेव, एनेक्स जा गिफ्ट हैम्पर्स आहिनि ऐं ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते बि आहे। हिकिड़े भाउ जो त निकिरी वियो ख़ुशि रहो पंहिंजे ख़र्चे ते। बाक़ी लास्ट कॉलर जो ॾिसूं था व्हाट ही इज़ गोइंग टू विन। तो भाभी जी कॾहिं तव्हांजी वॾी माना काई लॉटरी ज़िंदगी में अहिड़ी लॻी आहे जंहिंसां तव्हांखे तमामु घणी ख़ुशी मिली हुजे? हाँ हिकिड़ी लॻी हुई। वैसे ख्वाब भी असां ॾिसंदा आहियूं न घर वेठे त काश असां रस्ते ते वञूं, असांखे पैसनि जो भरियल बैग मिले ऐं उन खां पोइ असां अमीर थी वेंदासीं, इहे ख़्याल काफ़ी सारनि माण्हुनि खे ईंदा आहिनि। बहरहाल मां लॉटरी जी ॻाल्हि कई, तव्हांजी कॾहिं लॉटरी? भाभी जी कॉल अची चुकी आहे। लास्ट हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हाजी भाउ पंहिंजो तारुफ़ कराइजो, केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए? तामिर हुसैन ठठे मां। शाहमीर तामिर तामिर जी भा तामिर भलीकार असांजे शो में असांजो बॉक्सेस वारो सेगमेंट हली रहियो आहे, तव्हांखे ख़बर आहे? जी हा जी भा त पोइ नंबर 1 प्रोग्राम। खां 12 ताईं बॉक्सेस आहिनि, तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते कहिड़ो बॉक्स सिलेक्ट कयो था? जी 5 नंबर। नंबर 5। त भा तामिर नंबर 5 सिलेक्ट कंदा त भाभी जी ओपन कयो, ॾिसूं था नंबर 5 में छा आहे। त भा तामिर तव्हां विन कयो आहे धरती टीवी गिफ्ट हैम्पर एंड कांग्रेचुलेशंस फॉर विनिंग धरती टीवी गिफ्ट हैम्पर द तामिर। त हिते असांजूं सभु कॉल्स थियूं मुकमिल। बहरहाल टाइम जी किल्लत जे करे भाभी जी असां जल्दी सां हाणे अनाउंस कंदासीं अॼु जो केरु आहे लकी ड्रॉ जो विनर जेको विन कंदो 15,000 रुपयनि जो कैश। त पोइ देरि छा जी, ही आहे बॉल ऐं खणी था अचूं असां हिन बॉल खे। त भाभी जी ॾिसूं था त अॼु जो कहिड़ो ख़ुशि नसीब आहे जेको विन कंदो 15,000 रुपयनि जो कैश। त हिते जल्दी जल्दी सां हिनखे ओपन कयूं। थैंक गॉड अॼु काई बि चिट मूंखां हेठि न किरी आहे, त ही मां ओपन करे छॾियो। अॼु जे 15,000 रुपयनि जो कैश विन कयो आहे none other than आयत। सो कांग्रेचुलेशंस दी आयत फॉर विनिंग 15,000 रुपयनि जो कैश। तो भाई हिते पुगो असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते वंस अगेन। सो दैट मीन्स वी आर गोइंग टू कैच यू नेक्स्ट वीक। वरी तव्हांखे नेक्स्ट वीक असां कैच कंदासीं जुमो, छंछर ऐं आचर 10 बजे खां 12 बजे ताईं। भाभी जी जूं तयारियूं ज़ोरो शोर सां हलनि थियूं, नवां कपिड़ा वठी छॾिया आहिनि ईद स्पेशल जे लाइ, त हुनजो बि थोरो इंतज़ारु कजो। ॾिसणो इहो आहे त भाभी जो कहिड़ो गेटअप आहे ईद ते, हेयर स्टाइलनि जो कहिड़ो आहे। बहरहाल मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीक वंस अगेन। अते साईं पंहिंजो पंहिंजनि जो ख़्यालु रखिजो। त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह वाह जमालो।